الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ذلكم الله ربكم لا إله إلا هو خالق كل شيء فاعبدوه وهو على كل شيء وكيل. لا تدركه الأبصار وهو يدرك الأبصار وهو اللطيف الخبير. صدق الله العظيم. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे. मूंखे ॾिसण तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे मैं बिश्कुरिश तरफ़ां अस्सलाम वालेकुम. ट्रांसमिशन जो अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरती सां आगाज़ थी चुको आहे. आवाज़ जंहिं आवाज़ सां थियो तिलावत क़ुरान पाक सां थियो. आवाज़ हो हाफ़िज़ बिलावल सुल्तान जो. हमेशह ॾाढो ख़ूबसूरती सां असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे. नाज़रीन, अॼु 21 रमज़ान मुबारक आहे. अॼु 3 अशरे में दाख़िल तव्हां ऐं मां आहियूं. 3 अशरे जूं दुआउनि जो सिलसिलो जेको आहे उहो अॼोके ॾींहुं शुरू थी वञे थो. अॼोके ॾींहुं उहो ताक रातुनि जो सिलसिलो शुरू थी वञे थो, जंहिं रातुनि में अफ़ज़ल तरीन राति लिकियलु आहे. जॾहिं बि हिन सफ़र जी तरफ़ असां वधंदा आहियूं, रमज़ान मुबारक जे सफ़र जी तरफ़ असां वधंदा आहियूं, तमामु उहे रातूं जेके अफ़ज़ल तरीन रातूं असांखे ॿुधाई वियूं आहिनि, उहा राति जेका स्पेशली अफ़ज़ल तरीन राति जेका लिकियलु आहे हिननि रातुनि में, जिन जे लाइ असांखे ॿुधायो वियो आहे, असां हुनजी तयारी करणु शुरू कंदा आहियूं. असां पहिरीं रमज़ान मुबारक खां रहमतुनि खे, बरकतुनि खे, मग़फ़िरतुनि खे पंहिंजी झोली में समेटणु शुरू कंदा आहियूं. ऐं हीउ उहो टाइम ईंदो आहे जंहिं टाइम असांखे शिद्दत सां खुले दिलि सां उहे इबादतूं करे असांखे उहे तमामु मग़फ़िरतूं, उहे तमामु जहन्नम जे बाहि खां जेका निजात आहे उहो हासिलु करण जो मौक़ो मिलंदो आहे. अॼु 21 रमज़ान मुबारक आहे. 21 रमज़ान मुबारक हिकु अज़ीम तर हस्ती सां मुंसलिक आहे. उहा हस्ती जेका रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक में हमेशह उन्हनि सां गॾु रही. उहा हस्ती जंहिंजी विलादत काबतुल्लाह शरीफ़ में त शहादत मस्जिद में आहे. उहा हस्ती जिन खे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो भाउ सॼो, पाण सां गॾु सॼो, न सिर्फ़ु दुनिया बल्कि आख़िरत में बि, जन्नत में बि उन्हनि खे पाण सां गॾु जो इशारो ॾिनो, बिशारत ॾिनी. पाण उहा अज़ीम हस्ती आहिनि. जॾहिं इल्म जी ॻाल्हि कजे थी त इल्मु अहिड़ो जो सवाल बाद में अचे, पहिरीं जवाबु उन्हनि खे ख़बर हुजे. दुनिया जो कोई अहिड़ो सवाल पैदा न थिए जंहिंजो उन्हनि खे जवाबु ख़बर न हुजे. मां ॻाल्हि करे रही आहियां हैदरे करार, मौला अली मुश्किल कुशा, असदुल्ला, शेर ख़ुदा, हज़रत अली करमल्लाह वजहो जी. पाण जी शख़्सियत छा ई ख़ूबसूरत शख़्सियत आहे. पाण जी तरबियत छा ई ख़ूबसूरत तरबियत आहे. रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उन्हनि जी तरबियत कई. पाण उहे हस्ती आहिनि जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिवायतूं ॿुधाइनि थियूं त उन वक़्त ते हिकु दावत रखी वई. उन दावत में माण्हू राति जी मानी खाइनि था. रिवायत मुताबिक़ मानी खाइजी वञे थी, ख़तमु थी वञे थी. इहा सभिनी खे ख़बर आहे त ख़ासि दावत आहे. हे ऐलान थिए थो रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां, फ़रमान थिए थो रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां. दीन इस्लाम जी दावत जो ऐलान थिए थो. कई माण्हू मौजूदु आहिनि, कई दानिश्वर, कई अक़लमंद माण्हू मौजूदु आहिनि, पर जवाब में आवाज़ पहिरीं कंहिंजो अचे थो, हज़रत अली करमल्लाह वजहो जो. पाण उन वक़्तु ॿुधाई वञे थी रिवायतुनि मुताबिक़ त को 9-10 सालनि जी उमिरि जा हुआ. ऐं उन टाइम ते सभिनी खां पहिरीं उन्हनि उन आवाज़ जो जवाबु ॾिनो जंहिं आवाज़ में फ़रमान रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हो. अॼु हज़रत अली करमल्लाह वजहो जो शहादत जो ॾिहाड़ो आहे. उहो वक़्तु जंहिं वक़्त ते पाण फजर जी नमाज़ जी तरफ़ वञी रहिया आहिनि. उहो वक़्तु जंहिंखे कुझु बयानु ईअं कयो वियो,
महीननि मां सभिनी खां अफ़ज़ल महीनो रमज़ानुल मुबारक, ॾींहंनि में सभिनीनि खां अज़ीम, सभिनी खां वॾो ॾींहंनि जो सरदार जुमो मुबारक, नमाज़ुनि में सभिनी खां अफ़ज़ल जेका नमाज़ फ़जर, नमाज़ुनि जे जेके स्टेप्स आहिनि उन्हनि मां सभिनी खां अज़ीम स्टेप्स सजदो, पाण जी शहादत, पाण जंहिंखे जेको ज़र्ब लॻो उन सजदे में लॻो। अॼु पाण जी शहादत जो ॾिहाड़ो आहे, पाण जी पर्सनैलिटी ते ॻाल्हाइजे, पाण जी शख़्सियत ते ॻाल्हाइजे, खोड़ सारियूं रिवायतूं अचनि थियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं अचनि थियूं, खोड़ सारा उहे किस्सा अचनि था जेके असांखे खोड़ कुझु सेखारनि था। हिकु किस्सो मुख़्तसिरनि वक़्तु इलाही घटि आहे असां वटि, हिकु किस्सो तव्हांजे साम्हूं रखणु चाहियां थी। त उहो वक़्तु जंहिं वक़्तु पाण सफ़र में आहिनि, पाण वञी रहिया आहिनि, असहाबे किराम पाण सां गॾु आहिनि, वक़्तु उहो आहे जंहिं वक़्तु ते पाणी न आहे उन्हनि वटि, उन लॻे थी। हाणे उहो दौरु आहे जंहिं दौर में ख़ुदा ताला इहो सॼो ट्रैक ठाहियो आहे उन्हनि जेके माण्हू आहिनि उन्हनि ताईं पहुचण जो। उहो पाणी में जिन वटि पाणी न आहे ओॾां वञनि था, उहो खूह जेको खोटियल आहे उन में पथर आहे को, जंहिं पथर जे करे उतां पाणी जारी नथो थिए। ऐं हज़रत अली पंहिंजे लश्कर सां गॾु सवार आहिनि, पाणी जे लाइ पुछा कनि था, चयो वञे थो त हुते हिकु खूह आहे। पाण ओॾां वञनि था, ॾिसनि था, पाण सां गॾु जेके सहाबी आहिनि उहे बि कोशिशि कनि था, उहो पथर नथो हटे। पाण रिवायतुनि मुताबिक़ त पंहिंजूं 2 आङुर मुबारक उनखे उन तेज़ी सां उन पथर ते रखनि था त उहो पथर उतां हटी वञे थो, किथे अचे थो त उहो पथर टुटी वञे थो ऐं हुन खूह मां पाणी जारी थिए थो। उते जा माण्हू छो त दीन इस्लाम जा माण्हू न आहिनि, उहे अचनि था, उहे ख़ुशियूं मल्हाइनि था ऐं उहे ॿुधाइनि था त असांजी किताब में उन शख़्स जो ज़िक्र आहे जेको शख़्स असां वटि ईंदो ऐं असांजी इन्हनि मुश्किलुनि मां असांखे कढंदो, ऐं उहे मौला अली मुश्किल कुशा आहिनि। ऐं पाण उन वक़्तु छा ई उहो वक़्तु आहे, रिवायतूं ॿुधाइनि थियूं त पाण वक़्तु ख़ुशी में आहिनि त छा मां एॾो हे हज़रत अली करमल्ला वजह जी ॻाल्हि थी रही आहे, पाण जा लफ़्ज़ छा आहिनि त छा मां एॾो ख़ुशनसीबु आहियां जो मुंहिंजे लाइ हे किताबनि में लिखियल लफ़्ज़ आहिनि। अहिड़ियूं कई शयूं आहिनि हज़रत अली करमल्ला वजह जे बारे में ॻाल्हाइण जे लाइ। वक़्तु मुख़्तसिर आहे, ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी जेको लाइफ रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी रौनके रमज़ान आहे, रमज़ान जी ट्रेडिशन आहे, ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। इन सां गॾोगॾु जी ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त सीधी सादी ख़ुशी है सुपर। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे जेको मेन नेशनल हाईवे ते मौजूदु आहे। 80 खां 200 गज़ जा रिहाइशी, 200 खां 400 गज़ जा प्लॉट्स ऑफिस करे रहियो आहे। तूबा पर्ल सिटी 6 सालनि जी आसान किस्तनि में, ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा वीवर आहियो ऐं कुल क़ीमत अदा करे सघो था त 40% ऐं सिन टीवी जा वीवर हुजण जे करे मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी। इन सां गॾोगॾु असां सां गॾु जिन जी आवाज़ सां हमेशह असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे तिलावत क़ुरान पाक सां, उहे असां सां गॾु आहिनि। उन्हनि खे मां घुराइणु चाहियां थी सां गॾु बिलावल साहब। बिलावल अचो हेॾां अचो। बिलावल साहब सां गॾु आहिनि। पहिरें रमज़ान मुबारक खां वठी हमेशह हिननि जी ख़ूबसूरत आवाज़ सां असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे। अॼु मूं वटि पॉपुलर स्टाइल जा कुझु गिफ्ट हैम्पर्स आहिनि। पॉपुलर स्टाइल ॾाढो ज़बरदस्त हिकु ब्रांड आहे, तव्हां ई मां जंहिंजे बारे में सुञाणूं था, उनजो गिफ्ट हैम्पर मां पंहिंजे नंढड़े भाउ खे ॾियणु चाहियां थी। थैंक यू सो मच। अलाह सिंधा खे ईअं ई कामयाबी ॾिए, ईअं ई तव्हां असांजी ट्रांसमिशन जी हमेशह शान वधाईंदा रहो। वॾी महिरबानी तव्हांजी। जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हली रहिया आहियूं। वापसि अची मौला अली जी शान में असां ना चीज़ कुझु लफ़्ज़ रखी पंहिंजी ज़िंदगियुनि में बरकत शामिलु करण जी, पंहिंजी ज़िंदगी खे कुझु संवारण जी इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं। खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारियूं रिवायतूं यादि आहिनि जेके अचनि थियूं। हिकु ॾाढी ख़ूबसूरत लफ़्ज़ मूंखे हिन वक़्तु यादि अची रहिया आहिनि। ब्रेक जी तरफ़ असांखे वञिणो आहे। ॾाढा ख़ूबसूरत लफ़्ज़ जेके रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रमान आहिनि त जंहिंजो मां मौला आहियां उनजो अली मौला आहे। ऐं इहे लफ़्ज़ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुजनि ऐं उहे हज़रत अली करमल्ला वजह जेके जॾहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण वञी रहिया आहिनि त उन्हनि जे बिस्तर ते आराम करण वाला मौला अली आहिनि। ऐं उन्हनि जा लफ़्ज़ आहिनि त अहिड़ी ख़ूबसूरत निंड, अहिड़ी पुरसुकून निंड
मूंखे इन खां पहिरीं कॾहिं न मिली। सुभाणे अल्लाह उन्हनि जे ज़िक्र सां इंशाअल्लाह पंहिंजी ट्रांसमिशन जो शान वधाईंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुझु ई देरि में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर ऐं अलामा साहिब असां सां गॾु आहिनि। अलामा साहिब जी तरफ़ वञणु चाहियां थी। अलामा साहिब अली अलैहिस्सलातु वसलाम ज़िंदा जेको चओ पिया असांजे दिलनि में ज़िंदा आहिनि, न कुली तौर ते ज़िंदा आहिनि। छाकाणि त शहीद क़ुरान मजीद जी आयत मुबारक आहे त शहीद मरंदो न आहे, उहो अल्लाह जी तरफ़ां जेको आहे रिस्क हासिल करे रहियो हूंदो आहे। ऐं मौला अली अलैहिस्सलाम उहो अल्लाह जो शहीद आहे जेको आयो दुनिया में त अल्लाह जे घर काबतुल्लाह में, वियो त वरी अल्लाह जे घर मां वियो ऐं उन मस्जिद मां वियो जंहिं मस्जिद में तक़रीबन 24 नबियुनि ऐं मुरसल जा जेके आहिनि मुसल्ला विछाया वेंदा हुआ उते। उन्हनि जा अॼु बि उते मुक़ाम हज़रत इब्राहिम, मुक़ाम हज़रत नूह, इहे मुक़ाम सॼा मौजूदु आहिनि जेके हिते पंहिंजी इबादत बर्पा कंदा रहिया आहिनि। मौला अली अलैहिस्सलाम उहो ई मस्जिद कूफ़ा जे अंदरि हालत नमाज़ में, ऐं ॾिसो ॿ शयूं आहिनि, कुझु शख़्स शायदि ईअं चवनि त मौला अली अलैहिस्सलाम जो जेको कातिल आहे उहो अब्दुर रहमान इब्न मुलजिम आहे, पर मां ईअं चवंदुमि त ईअं न आहे। कुल्ली तौर ते मौला अली अलैहिस्सलाम जा उहे शख़्स बि कातिल आहिनि जेके जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम जॾहिं मस्जिद में शहीद थी वञनि था त उहे आवाज़ूं बुलंद थियनि थियूं त अली जो मस्जिद सां कहिड़ो राब्तो, अली छा पियो करे मस्जिद में शहीद थियो। त उहे अफ़राद जिन मौला जी जेको आहे शख़्सियत खे जेको आहे टोड़ियो, उहे बि कातिल मौला अली अलैहिस्सलातु वसलाम आहिनि। ऐं मौला अली अलैहिस्सलातु वसलाम जी जेका कुल ज़िंदगी आहे उन जो महवर ऐं मर्कज़ जेको आहे उहो तौहीद आहे, अल्लाह ताला जी ज़ात आहे। हू जेको बि कमु कंदा आहिनि ज़िंदगीअ में उहो अल्लाह जी ख़ुशनूदीअ जे लाइ। हता के केॾो प्यारो जुमिलो अल्लाह क़ुरान मजीद में फ़रमाए थो, वल अस्र इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, मूंखे ज़माने जी कसम आहे त इंसानु खसारे में आहे। ऐं उहो ई हिकु अहिड़ो शख़्स, हिकु अहिड़ो इंसानु अचे थो जेको जॾहिं शहीद थो थिए त चए थो फुस्तु बि रबिल काबा, रब काबा जी कसम मां अली अॼु कामयाबु थी वियुमि। हिकु तरफ़ अल्लाह चए थो त इंसानु खसारे में आहे ऐं उहो इंसानु वरी चवे थो त मां अॼु कामयाबु थी वियो आहियां। त केॾी वॾी मंज़िलत हूंदी मौला अली अलैहिस्सलातु वसलाम जी, जंहिंखे जिन बचपन खां वठी रसूल अल्लाह जी गोद में पंहिंजी ज़िंदगी बसर कई आहे, बचपन खां ई रिसालत मुआब जी ज़िंदगी खां आशना रहिया ऐं उन्हनि जी लम्हे लम्हे क़दम क़दम उन्हनि जी जेको आहे तरबियत कंदा रहिया। ऐं जॾहिं जेको रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पालियल हुजनि, बसि पोइ उन्हनि जी हिकु हिकु हर्फ़ मां, उन्हनि जी हिकु हिकु ज़िंदगीअ जे पहलू मां तौहीद ई आश्कार थींदी। त छाकाणि त परवरदिगार आलम ज़ाहिर आहे रसूल ख़ुदा खां वधीक अल्लाह खे केरु थो सुञाणे सघे, ऐं जंहिंखे वरी रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उन्हनि जी तरबियत कनि त बसि उन्हनि जेको कुझु बि मौला अली अलैहिस्सलाम खे अता कयो उहो अल्लाह जी तौहीद ई अता कयो। ऐं इहा ई वजह आहे त जॾहिं कंहिं बि जंगुनि में रसूल ख़ुदा खे का मुश्किल अचे थी त परवरदिगार खे चवनि था त ए ख़ुदा पंहिंजे तरफ़ां मूंखे हिकिड़ो पंहिंजो मददगार ॾे अता कर, ऐं अल्लाह पंहिंजे तरफ़ां मौला अली अलैहिस्सलाम खे मददगार जे तौर ते मोकिलनि था। का जंग अहिड़ी न आहे जंहिं जंग में मौला अली अलैहिस्सलाम जेको आहे सिपाही सालार न हुजनि, ऐं का जंग अहिड़ी न आहे जंहिंमें मौला अली अलैहिस्सलाम उनखे फ़तह न कयो हुजे। हर जंग में फ़ातिह रहनि था, जंहिंमें तव्हां रसूल ख़ुदा जे वञण खां पोइ बि वरी इहे ई जंगुनि जा सिलसिला मुतअसिफ़ाना इहो सिलसिलो हलंदो अचे थो। ऐं ख़ैर बिल आख़िर हर जंग में मौला अली अलैहिस्सलातु वसलाम जो सिर्फ़ु जेको अज़म या नारो रहे थो उहो अल्लाह जी ख़ुशनूदी रहे थो। मुहिम इहो आहे त अल्लाह जी ख़ुशनूदी हासिलु करणी आहे। मसलन कंहिं शख़्स चयो त मौला तव्हांजो जेको इहो घोड़ो आहे इहो सुस्तु आहे, इहो भॼी नथो सघे एॾो ख़ासि, तव्हां जेको आहे जंग जा एॾा सिपाही सालार आहियो त तव्हां जेको आहे को चुस्त घोड़ो रखो। चई चुस्त घोड़े जी ज़रूरत उनखे आहे जेको कंहिं ॿिए जे पोयां भॼे, अली भॼण वारनि जे पोयां ताक़ुब न कंदो आहे। अल्लाह सुभान अल्लाह, त मूंखे उन शइ जी ज़रूरत न आहे। चवनि तव्हांखे जेका ज़िरा आहे उहा ज़िरा न जेका पोयां तव्हांखे पातल आहे अॻियां उहा न आहे पातल। चए अली अलैहिस्सलाम पीठ ॾेई कंहिं भॼंदो कोन्हे त उनखे ज़रूरत ई कोन्हे पोयां जेको आहे ज़रा जी, आॾो सिर्फ़ु ज़रा जी ज़रूरत आहे। सो
जंहिंजी पूरी ज़िंदगी अलाह जी इबादतुनि में गुज़री वञे, अलाह जी तक़वा में गुज़री वञे, अलाह जी। हाणे तव्हां ईअं ॾिसो न त पूरी काइनात में जेके जेके बि अदियान गुज़रिया आहिनि, हर अदियान, हर आसमानी किताब, हता आसमानी किताब त चलो अदियान अलाह जे तरफ़ां थिया, उन्हनि में बि मौला अली अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे। मसलन इंजील में मौला अली अलैहिस्सलाम खे ईलिया थो चयो वञे, तौरात में बर्रिया थो चयो वञे, क़ुरान में सालिह अल मोमिनीन थो चयो वञे। ऐं अहिड़ी रीति जेको आहे तव्हां अगरि हिंदुनि ॾे हलिया वञो, ईसाइनि ॾे हलिया वञो, हर हिकु मज़हब में जाते जाते तव्हांखे शराफ़त मिलंदी, उते उते मौला अली अलैहिस्सलाम जो ज़िक्र मिली वेंदो। जाते जाते इबादत जो ज़िक्र हूंदो, उते मौला अली अलैहिस्सलाम जी इबादत जो ज़िक्र मिली वेंदो। जाते जाते तक़वा हूंदो, उते उते मौला अली जो ज़िक्र मिली वेंदो। जाते जाते शराफ़त मिलंदी, उते मौला अली अलैहिस्सलाम जो ज़िक्र मिली वेंदो। त हीअ अहिड़ी हस्ती आहे जंहिंजो ज़िंदगी भर, माना ईअं नथो चई सघिजे त इहो असांजी दिलुनि में सिर्फ़ु ज़िंदा आहिनि, असां मरी वियासीं ख़तमु थी वेंदो ज़िक्र, न। क़यामत ताईं जेसि ताईं अलाह जी ही निज़ाम आहे, तेसि ताईं मौला अली अलैहिस्सलाम जो इहो ज़िक्र बरपा रहंदो। छाकाणि त इहो अलाह जो वाइदो आहे त तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो, मां तव्हांजो ज़िक्र कराईंदुमि। त बसि मौला अली अलैहिस्सलाम, उन जी औलाद मौला अलाह जो ज़िक्र कराईंदा रहिया आहिनि, पंहिंजूं जानूं क़ुर्बान कंदा रहिया आहिनि। हाणे अलाह जो वज़ीफ़ो आहे त जाते काथे बि मौला अली जो ज़िक्र कनि। ऐं रसूल ख़ुदा जी हदीस मुबारक बि आहे, ज़ईनू मजालिसकुम बिज़िक्रि अली इब्न अबी तालिब, मुंहिंजे भाउ अली अलैहिस्सलाम जे ज़िक्र सां पंहिंजी मजलिसुनि खे ज़ीनत ॾियो। माना जाते बि ॿ अफ़राद बि बीहनि, उनखे मजलिस चयो वेंदो आहे। जाते बि ॿ माण्हू बि बीहनि, उस ज़िक्र मौला अली जो ई करिणो अथनि। बिल्कुलु, इहो ज़िक्र एॾो वॾो आहे जंहिं ज़िक्र खे कंदे कंदे असांजूं ज़िंदगियूं ख़तमु थी वेंदियूं, पर इहो ज़िक्र ख़तमु न थींदो। हीउ ज़िक्र एॾो वॾो आहे। इंशाअल्लाह पंहिंजी ट्रांसमिशन खे बि शान बख़्शींदासीं, ज़ीनत बख़्शींदासीं हिन ज़िक्र सां। असां गॾु आवाज़ूं तशरीफ़ फरमा आहिनि, हिननि जी तरफ़ वञणु चाहियां थी त हिननि जो हिसो बि शामिलु थिए असांजी ट्रांसमिशन में। मोहम्मद हुसैन हुसैनी साहिबु तशरीफ़ फरमा आहिनि, जनाब खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बीकाब गली नाहे जे पंजतन सा प्यार ना, इश्क़ अली नाहे। मोमिन मुनाफिक जी पहचान अली आहे, मोमिन मुनाफिक जी पहचान अली आहे। मोमिन मुनाफिक जी पहचान अली आहे। महबूब खुदा यारो ईअं पाण थो फरमाए, महबूब खुदा यारो ईअं पाण थो फरमाए। मोमिन मुनाफिक जी पहचान अली आहे। अल्लाह जी मर्ज़ीअ सां काबे में थियो पैदा, अल्लाह जी मर्ज़ीअ सां काबे में थियो पैदा। छा शान अली जो आ, छा शान अली जो आ, जाहिल खे पतो नाहे। मोमिन मुनाफिक जी पहचान अली आहे। महबूब खुदा यारो ईअं पाण थो फरमाए, महबूब खुदा यारो ईअं पाण थो फरमाए। उबदार मिठा थी रो हसनैन जे बाबे जो, उबदार मिठा थी रो हसनैन जे बाबे जो। हिन दर जो सदा खादिम, हिन दर जो सदा खादिम जिब्रील अमी आहे। मोमिन मुनाफिक जी पहचान अली आहे। महबूब खुदा यारो ईअं पाण थो फरमाए, महबूब खुदा यारो ईअं पाण थो फरमाए।
ही हुसैन हुसैनी शल गुण यार जगाए पियो ही हुसैन हुसैनी शल गुण यार जगाए पियो लब मुंहिंजा खुलनि मौला लब मुंहिंजा खुलनि मौला पंज तन जी सना लाए मोमिन ऐं मुनाफ़िक जी पहचान अली आहे मोमिन ऐं मुनाफ़िक जी पहचान अली आहे महबूब खुदा यारो ईअं पाण थो फरमाए। सुभान सुभान। ट्रांसमिशन में वक्त है ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान सलाम रमज़ान सगर हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर ट्रांसमिशन जे हिन हिस्से में हिकु महिमान असांखे जॉइन कयो आहे पाण MD पॉपुलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज़ आहिनि गॾोगॾु पाण चेयरमैन आहिनि पाक अफ्रीका इकोनॉमिक काउंसिल जा असां गॾु तशरीफ़ रखनि था डॉक्टर शहबाज़ अली मलिक साहब अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो मलिक साहब ख़ैरियत सां आहियो ठीकु आहियो तबियत ठीकु आहे कीअं रमज़ान मुबारक गुज़री रहियो आहे ख़बर ई कोन पई तव्हां ॾिसो अॼु 21 रोज़ो पाण वेठा आहियूं रोज़ा त ईअं जीअं फ्लाए करे विया आहिनि आया ऐं पोइ हले विया एॾो ख़ूबसूरत मंथ ऐं एतिरी जल्दी हली वञे त पोइ दिलि में दुख थींदो आहे। बेशक 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 ईअं ई आहे ऐं ज़ाहिरा उहे माण्हू जेके फलाही कमु कनि था पॉपुलर ग्रुप ऐं तव्हांजो नालो उन्हनि माण्हुनि में अचे थो जेके फलाही कमु कनि था उन्हनि माण्हुनि जे लाइ वाक़ई में ही उहो टाइम हूंदो आहे जेको दिलि सां अञा वधीक कोशिशि कंदा आहिनि त माण्हुनि जी मदद थी सघे अञा वधीक उहो कोशिशि कंदा आहिनि त माण्हुनि जे लाइ आसानी पैदा थी सघे। सभिनी खां पहिरीं त तव्हांखे मुबारकबाद हे जेका चेयरमैनशिप जी तव्हांखे हिकु रिस्पॉन्सिबिलिटी मिली आहे पाक अफ्रीका इकोनॉमिक काउंसिल जी तरफ़ां मुबारकबाद तव्हांखे कुझु हिन जे बारे में चाहींदमि त असांजी ट्रांसमिशन में लफ़्ज़ रखजनि। जी गवर्नमेंट पाकिस्तान जेको आहे सोचियो त वाई नॉट वी मेक समथिंग विच इज़ रेलिवेंट टू इकनॉमिक्स छो जो पाकिस्तान पाण सभु ॾिसूं पिया वी आर शॉर्ट ऑफ डॉलर्स। शहबाज़ साहब आई गेस आई एम रियली सॉरी टू कट यू ऑफ आई गेस तव्हांजो फ़ोन जेको आहे न उहो रिंग पियो करे या असांजा जेके माइक आहिनि उहे डिस्टर्ब पिया कनि कुझु साइलेंट बि हूंदो बट इफ समवन इज़ कॉलिंग यू त असांजा माइक जेके आहिनि उहे डिस्टर्ब थींदा। अच्छा न बट मुंहिंजो फ़ोन न पियो वॼे पर स्टिल आई विल क्लोज़ इट डाउन। शिद्दत हुई कंहिं सां कंहिंजी मोहब्बत जी जेका फ़ोन ताईं पहुती न बसि रस्ते में रहिजी वई जी। त पाण ॾिसूं था पाकिस्तान जी जेकी हालत आहे उहो आहे त असांजे करे नेचुरली वी बीइंग रिस्पॉन्सिबल फॉर इट त गवर्नमेंट पाकिस्तान पोइ सोचियो त वाई शुड वी ब्रिज द अफ्रीका इज़ अ कंट्री इज़ अ कॉन्टिनेंट जेका 54 कंट्रीज़ आहिनि अफ्रीका मीन्स $3 billion जेको असांजो हिक ॿिए सां कोरिलेशन आहे बट अफ्रीका हैज़ अ $4 trillion इकोनॉमी त $4 trillion इकोनॉमी मोर देन 2 billion people living there दैट मीन्स पाकिस्तान जेको आहे हुन जे लाइ एतिरी वॾी मार्केट आहे। पाण ॾिसूं था त अमेरिका ऐं जेको यूरोपियन रीजन आहे दे आर इन रिसेशन उन करे जे पाकिस्तान जी जेकी एक्सपोर्ट्स आहे उहो घटिजेसि थी ऐं असांजो जेको ट्रेड डेफिसिट आहे इन बिटवीन द कंट्रीज़ हू घटिजेसि थो तंहिंजे करे जेको आहे पोइ वरी असां सभई यादि कंदा आहियूं IMF खे ट्रेड डेफिसिट जॾहिं थी वेंदो आहे $5-6 billion जो हर साल जेको आहे ट्रेड डेफिसिट हुन में ठीकु आहे जेको समंदर पार पाकिस्तानी आहिनि हू कॉन्ट्रीब्यूट इलाही कनि था मोर देन $50 billion जी पाकिस्तान में इम्पोर्ट आहे ऐं एक्सपोर्ट इज़ हार्डली $35 billion त हे पोइ समंदर पार पाकिस्तानी बि पैसा मोकिलीनि था पर ट्रेड डेफिसिट पोइ बि थी थो वञे त उन करे वी हैव थॉट त इट्स अ बिग मार्केट इट्स एन इमर्जिंग मार्केट। तव्हां ॾिसो त यूरोपियन हाणे सोचनि था त हू छो छॾे विया अफ्रीका खे छो जो एतिरा मिनरल्स आहिनि माइन्स आहिनि हुते हाणे गोल्ड बि निकिरे थो हर शइ निकिरे थी तंहिंजे करे आउं थो भायां इट्स अ बिग मार्केट फॉर पाकिस्तान इट्स अनटैप मार्केट फॉर पाकिस्तान त वाई नॉट त हीअ जेकी मार्केट्स आहिनि जंहिंसां पाकिस्तान जो ऑलरेडी हिकिड़ो रिलेशन आहे हिकिड़ी नई मार्केट खे छो न R&D हुनजी कजे
ऐं एक्सपोर्ट जो ऐं इम्पोर्ट जो को सिलसिलो ठाहिजे त ॿई जेका बायोलेटरल सिलसिला आहिनि उहे वधीक सुठा थी वञनि. सही सही. ऐं जीअं तव्हां चयो त छो त 54 कंट्रीज़ जी हिते ॻाल्हि थी आहे, इट्स नॉट 1 और 2, 54 कंट्रीज़ जी ॻाल्हि थी रही आहे. उते ज़ाहिर जेके शयूं थींदियूं वॾे पैमाने ते ई थींदियूं ऐं पाकिस्तान जी ऐं असांजी इकोनॉमी जी जेका आहे उनजी बहितरी जे लाइ ई थींदियूं. अच्छा, तव्हांजो एक्सपीरियंस डॉक्टर साहब, आई रियली वॉन्ट टू टॉक अबाउट योर एक्सपीरियंस देयर. कीअं तरीक़े सां कमु थियो पियो? बिकॉज़ यू नो वी आर हैबिचुअल ऑफ स्टार्टिंग समथिंग, पर उनखे कंटिन्यू करणु उन शिदत सां, दैट इज़ समथिंग जेका असांजे लाइ थोरो सो डिफिकल्ट थी वेंदो आहे. एंड वी हैव सेवरल एग्जाम्पल्स फॉर दैट ऑल्सो. तव्हांजो एक्सपीरियंस एंड द वर्क गोइंग ऑन उनजे बारे में ज़रूरु ॼाणंदासीं. दिस इज़ वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन. एट द सेम टाइम आई हैव आस्क्ड द सेम क्वेश्चन टू मिनिस्ट्री. मां पुछियो त ईअं त न आहे त जीअं पहिरीं बि काउंसिल्स ऐं इलाही तव्हां इदारा ठाहिया आहिनि, उहे इदारा ईअं ई ठहंदा जस्ट फॉर द सेक ऑफ छा असां पग पाराईंदा असांखे? दैट इज़ द ओनली थिंग यू वांट. त मां चयो त आई एम नॉट द पर्सन जेको हिन ॻाल्हि खे सोचे त रुगो पग पाइणी आहे. पग त इलाही माना आई एम द चीफ यू नो सरदार ऑफ माई ओन कम्युनिटी, सो वाई शुड आई बी वेयरिंग सम अदर पग जंहिं ते कम ई न थिए माण्हू करे ई न सघे हुन में. त आई वाज़ द सेम क्वेश्चन एंड देयर आर लॉट ऑफ चैलेंजिस इन बिटवीन दिस. त पाकिस्तान खे कीअं कनेक्ट कराइजे? असां जेको मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स आहे हुनजो स्लोगन आहे लुक अफ्रीका, ऐं पोइ असां पंहिंजी काउंसिल जो स्लोगन ठाहियो आहे कनेक्टिंग अफ्रीका विद पाकिस्तान. त डेफिनेटली चैलेंजिस आहिनि. बैंकिंग सेक्टर आहे, एतिरो वॾो बैंकिंग सेक्टर आहे. असां पाकिस्तानी सोचींदा आहियूं जॾहिं करे एक्सपोर्ट कंदा आहियूं अफ्रीका में, अञा बि एक्सपोर्ट त थिए पई, इट्स अ वेरी स्मॉल क्वांटिटी. त असां सोचींदा आहियूं त पैसा कीअं वापसि ईंदा असां वटि. त बैंकिंग चैनल जेको आहे उहो कनेक्टेड न आहे. जेसि ताईं 3AAA रेटिंग जा बैंक न हुजनि, पाकिस्तान जे बैंक सां हुनजो को रिलेशन न थिए, स्टेट बैंक सां को रिलेशन न थिए, त इहे पैसनि जो प्रॉब्लम आहे. दैट्स वाई यू नो वी हैव स्टार्टेड टॉकिंग विद दी स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान एंड अफ्रीका जेके कंट्रीज़ आहिनि हुते जेका वॾा बैंक आहिनि हुननि जी स्टेट बैंक्स आहिनि, हुननि सां असांजी जॉइंट वेंचर जॉइंट मीटिंग्स थी वियूं आहिनि. त सभ खां पहिरीं तव्हां हिन मसइले खे हल कयो, छो जो जॾहिं हुतां बि को माण्हू एक्सपोर्ट कंदो त हुनखे बि प्रॉब्लम ईंदी, छो जो हुननि जा पंहिंजा बैंक बि एतिरा माना न आहिनि, अहिड़ा न आहिनि, अञा ताईं हुन सिस्टम में न आहिनि. ऐं पर पाकिस्तानी बैंक त जेका आहिनि सॼी दुनिया सां रिलेटेड आहिनि, हुननि सां कमु बि कनि पिया. पाकिस्तानी बैंक इज़ मोर मेच्योर देन देयर बैंक्स. त आउं थो भाई इनशाला विद इन नो टाइम ही प्रॉब्लम रिज़ॉल्व थींदो. द मोमेंट दिस प्रॉब्लम इज़ गोइंग टू बी रिज़ॉल्व त हिन मां सभ खां पहिरीं ईज़ थी वेंदी, बिज़नेसमैन्स के लिए ईज़ थींदी. त तव्हां पोइ इनशाला ॾिसंदव ऑटोमेटिकली एक्सपोर्ट वधणु स्टार्ट थी वेंदी. पर दिस इज़ नॉट दी ओनली टारगेट वी हैव. अवर टारगेट इज़ एटलीस्ट $10 बिलियन जो पहिरियों टारगेट आहे असांजो. जेको शॉर्टफॉल आहे 5-6 बिलियन जो पाकिस्तान जो, हुनखे कंहिं तरह ब्रिज कयूं ऐं IMF खां अलाह करे असां छॾाए वठूं. इंशाल्लाह इंशाल्लाह, आमीन सुम आमीन. अच्छा, उन सां गॾोगॾु ज़रूरु मां इहो चाहींदमि त व्हेन वी टॉक अबाउट चैलेंजिस त सिर्फ़ु असां फाइनेंशियल ई चैलेंजिस न आहिनि. वी हैव डिफरेंट चैलेंजिस जंहिंमें बिजली बि अचे थी, देन द ट्रस्ट ऑफ द पीपल जेके बिज़नेस करे रहिया आहिनि उन्हनि ते केतिरो कमु थी रहियो आहे? जी ॾिसो न, जिथे प्रॉब्लम हूंदी आहे उते अपॉर्चुनिटी बि हूंदी आहे. सो इज़ एवरीवेयर इन द वर्ल्ड. यू नो पाकिस्तान में बि जॾहिं तव्हांखे यादि हूंदो बिजली न हूंदी हुई, हाणे त 42,000 मेगावाट जेको आहे उहो पाकिस्तान में इंस्टॉल लोड आहे. असांजी इंस्टॉल्ड आहे. असांजी जेकी रिक्वायरमेंट आहे दैट इज़ नॉट इवन 26,000 मेगावाट. ऐं बल्कि सर्दियुनि में सियारे में त 15,000 मेगावाट खां बि वधीक न हूंदी आहे. त इंस्टॉल वधीक आहे, पर हू अलॻि ॻाल्हि आहे अञा ताईं जेको आहे माण्हुनि खे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क जे करे जेको आहे न उहो बिजली पूरी नथी मिले. पर ईअं ई अपॉर्चुनिटी हिते बि पोइ इन्वेस्टमेंट कई, सॼी दुनिया अची इन्वेस्टमेंट कई, जंहिंजे करे 42,000 जेको आहे मेगावाट इंस्टॉल थी वियो. त हुते अगरि ही बिजली जी प्रॉब्लम आहे त पोइ बिज़नेसमैन अॻियां ईंदा न. त बिज़नेसमैन खे अपॉर्चुनिटी आहे न त हुते बि वञी जेको आहे उहो इंस्टॉल कनि, पंहिंजा सिस्टम ठाहिनि जंहिंमां ग्रिड्स आहिनि, जंहिंमां इलाही वॾो सिस्टम आहे न. बिलियंस एंड बिलियंस ऑफ डॉलर्स रिक्वायर्ड एंड इन्वेस्टमेंट इज़ रिक्वायर्ड. एट द सेम टाइम इट्स एन अपॉर्चुनिटी फॉर द बिज़नेसमैन. त हुन सां कीअं कमाईंदो, छा हुनजो सिलसिलो थींदो. सही सही. अच्छा, छा तव्हांखे लॻे थो त ही जंहिंजी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, छा न सिर्फ़ु सीइंग द बिज़नेसमैन इन पाकिस्तान शायदि असां उन्हनि खे सम्झाए सघूं, बट असां जॾहिं ॾिसूं था ॿाहिरि ज़ाहिर आहे उन्हनि जा रूल्स एंड रेगुलेशन्स अलॻि, उन्हनि जा तौर तरीक़ा अलॻि, उन्हनि जूं शयूं अलॻि. छा असां उन्हनि खे उन तरीक़े सां अट्रैक्ट करे सघंदासीं जंहिं तरीक़े सां असां सोचे रहिया आहियूं? ऐं त भाई को डिफरेंस न आहे. आई मीन ठीकु आहे, ईअं लॻे थो जीअं अफ्रीका अलाए कंहिं डिच में आहे, को ट्राइबल सोसाइटी आहे,
जिथे अलाए पोइ छा थी वेंदो, माण्हू ईंदो, को बिज़नेसमैन वेंदो. I don't want to say सॼी दुनिया में इहे ई हाल आहे. If you go to America, New York, Manhattan, the business hub of the world, 42nd स्ट्रीट खां पोइ माण्हू चवनि था राति जो न निकिरजो ऐं खीसे मां डॉलर हुजनि तॾहिं निकिरजो. लुक एट दी सोसाइटी वी आर टॉकिंग अबाउट. ऐं पोइ अफ्रीका खे जीअं पाकिस्तान जी नेगेटिव मार्केटिंग थियल आहे, ईअं ई वेस्ट जेको आहे नेगेटिव मार्केटिंग हर उन मुल्क जी कंदो आहे जंहिंमें पोटेंशियल हूंदो आहे. त ठीकु आहे, चैलेंजिस त हूंदा आहिनि कंहिं बि सोसाइटी में. पाकिस्तान में बि इलाही चैलेंजिस आहिनि न. तव्हां ॾिसो कराची में बि गो नो गो एरियाज़ आहिनि, पाकिस्तान में बि गो नो गो एरियाज़ आहिनि, ईअं अमेरिका में बि गो नो गो एरियाज़ आहिनि. हर सिटी में आहिनि. तव्हां शिकागो वञो, हिकिड़ो एरिया अहिड़ो आहे जिते सभई चवंदा आहिनि भाउ हुते न वञिजो, हुन इलाइक़े में न वञिजो. वी आर टॉकिंग अबाउट सच अ सोसाइटी वेरे सोचे कोन थो सघे माण्हू. चैलेंजिस त हर जाइ ते हूंदा आहिनि. पोइ अपॉर्चुनिटी जीअं मूं चयो त अपॉर्चुनिटी बि पोइ वधीक हूंदी आहे जिते चैलेंज हूंदो आहे. सही सही. अच्छा, ही हिकु शइ हिन वक़्तु ॾाढी इंपॉर्टेंट आहे जंहिंजे बारे में ॻाल्हाइणु, बिकॉज़ वी नो बीइंग पाकिस्तानी, छो त असां पाकिस्तान में रहूं था, वी हैव सीन पाकिस्तान, एवरी कॉर्नर ऑफ पाकिस्तान अल्हम्दुलिल्लाह. त असांखे असां वटि जेको सेक्टर ॾाढो अमीर आहे, खोड़ सारा सेक्टर आहिनि, बट फोकस्ड जेको न आहे दैट इज़ टूरिज़म. देन कमिंग टू IT, इहे हिकु अहिड़ा सेक्टर्स आहिनि जंहिंजो हिकु वास्ट हिकु फील्ड आहे असां वटि, पर निगलेक्टेड आहे. छा असां उन ते बि फोकस करे सघंदासीं या उन्हनि जो फोकस खणी अची सघंदासीं? It's a very big question and a very important question. Pakistan has the big opportunity to make this happen. एक जेकी ट्रैवल एंड टूरिज़म इकोनॉमी आहे सॼी दुनिया में. यूरोप कीअं मथे आयो, अमेरिका तव्हां ॾिसो न, वीज़न सां सभई एम्बेसीज़ जेकी हिननि जी कमु कनि थियूं, एतिरा वॾा स्टाफ हू कीअं सर्वाइव कंदा आहिनि. हू इन वीज़न सिस्टम सां जेको आहे सर्वाइव कंदी आहे एम्बेसी, ऐं प्लस में वेंदी आहे हमेशह, छो जो वीज़ा फीस हुननि एतिरी वधायल आहे. त ईअं ई पाकिस्तान जी जेकी इकोनॉमी आहे उहा सुठी थी सघे थी, बिकॉज़ वी हैव लॉट ऑफ प्लेसिस. जेका माण्हू चवंदा आहिनि स्विट्ज़रलैंड खे चवंदा आहिनि जन्नत आहे, त पाकिस्तान में तव्हां वञो न, नॉर्दर्न एरियाज़ में वञो, अहिड़ी जन्नत त हर जाइ ते तव्हांखे मिलंदी पाकिस्तान. पर हुन टूरिज़म इकोनॉमी जे लाइ डेफिनेटली पाण सभिनीनि खे हिकिड़े पेज ते अचिणो पवंदो. हिन में चैलेंज अगेन अ बिग चैलेंज. Security is a big challenge. This is what I have also talked about it. ठीक आहे, असां वञी जेको आहे मार्केटिंग कयूं था पाकिस्तान जी, and everybody would like to come to Pakistan, पर हुन में दोस्त ऐं दुश्मन जी ख़बर असांखे त न हूंदी. We being this is not our subject of course. असां त हर माण्हू खे दोस्त सम्झींदासीं. जेको माण्हू पैसा खणी ईंदो पाकिस्तान में, असां त सोचींदा आहियूं त यार ही इज़ अ फ्रेंड ऑफ पाकिस्तान. थी सघे थो उन पोयां हुनजो कहिड़ी सोच हुजे. त हू सिक्योरिटी जेके कंसर्न आहिनि, पोइ असां हाई अप ते हिन ॻाल्हि खे कयोसीं ऐं वी हैड अ ह्यूज मीटिंग अबाउट इट. एंड डेफिनेटली आई एम श्योर दैट वी आर गोइंग टू रिज़ॉल्व दिस मैटर इन अ नो टाइम इंशाअल्लाह. ऐं पोइ तव्हां ॾिसंदा अगरि हिन इकोनॉमी खे पाण अॻियां खणी अचूं त पाण खे एक्सपोर्ट जी बि ज़रूरत न आहे. बिकॉज़ अफ्रीका इज़ अगेन इन्वेस्टिंग दिस ओनली टूरिज़म इकोनॉमी में. जेको हू ॿाहिरि वेंदा आहिनि, $150 बिलियन खां वधीक ख़र्चु कंदा आहिनि. अगरि हुनजो तव्हां 1% बि तव्हां वठी छॾियो, $1.5 बिलियन हुजे थो. बिल्कुलु. ऐं ईअं ई हुननि जी जेकी आहे न टूरिज़म इकोनॉमी आहे, ईअं ई हेल्थ इकोनॉमी आहे. हेल्थ इकोनॉमी जी हुते त इंफ्रास्ट्रक्चर आहे कोन एतिरो, त हू छा कंदा आहिनि जेका माण्हू जंहिं पैसे वारा माण्हू आहिनि, उहो पोइ वेंदा आहिनि हर मुल्क में पंहिंजे इलाज जे लाइ. जीअं पाकिस्तान में बि कुझु आहिनि दोस्त जेका वेंदा आहिनि इलाज जे लाइ, पोइ डेफिनेटली हुते बि आहिनि अहिड़ा. त हू अगेन दैट इज़ मोर देन $300 बिलियन दे आर इन्वेस्टिंग अब्रॉड. हुन खां सभ खां वधीक जेको आहे चाइना आहे, असांजो पड़ोसी मुल्क आहे, ऐं ॿिया थाईलैंड एंड दीज़ कंट्रीज़. यूरोप त घटि माण्हू वेंदा आहिनि, 1% वेंदो हूंदो, पर बाक़ी जेका माण्हू आहिनि अची डॉलर खणी ईंदा आहिनि. $300 बिलियन इज़ अ ह्यूज इन हेल्थ इकोनॉमी. हिन जो बि अगरि पाण 1% हिन जो पाण वठूं त $3 बिलियन हे बि थी वञे न. $4.5 बिलियन त हे ई थी वियो. त पोइ त पाण खे IMF ख़ुदा हाफ़िज़ टाटा बाय बाय थी वेंदो. हा बिल्कुलु बिल्कुलु. ईअं थी वञे त छा ई ॻाल्हि हुजे. ऐं दुआ आहे मुंहिंजी त न सिर्फ़ु इहो, अहिड़ा खोड़ सारा ॿिया प्रोजेक्ट्स बि इंशाअल्लाह हिन प्रोजेक्ट खे बि कामयाबी मिले, अहिड़नि ॿियनि सारनि प्रोजेक्ट्स बि पाकिस्तान में अचनि, ताकी उहे मुश्किलातूं, उहे कर्ज़ा जेके हिन वक़्तु जेके पाकिस्तानियुनि जे
शोल्डर्स ते आहे, ऑफ कोर्स आम आवाम जे शोल्डर्स ते अची रहियो आहे, उन खां असां बची सघूं। थैंक यू सो मच तव्हांजो पंहिंजो वक़्तु कढी असांजे ट्रांसमिशन में शामिल थियण जो। पॉपुलर ग्रुप हिकु ॾाढो ज़बरदस्त नालो जंहिंजे बारे में तव्हां ई मां बख़ूबी सुञाणियूं था, जंहिंजा खोड़ सारा प्रोडक्ट्स जेके आहिनि उहे मार्केट में अवेलेबल आहिनि, जंहिंमें खंड बि आहे, टेक्सटाइल बि आहे, ऐं कुझु गिफ्ट्स आहिनि असां वटि, प्लास्टिक बि आहे, खोड़ सारी हिकु वसी हिकु रेंज आहे पॉपुलर ग्रुप जी। कुझु गिफ्ट्स आहिनि जी, जूसेस भी आहिनि, यस, उहो त असां बचपन खां ॾिसंदा आया आहियूं। हाउ कुड आई फॉरगेट दैट। मज़ा, दे आर द ब्रांड ऑफ सिंध ऑफ कोर्स। हाँ बिल्कुलु बिल्कुलु, ब्रांड ऑफ सिंध, वेरी ट्रू। ई सभिनी जेके ॿार आहिनि उन्हनि जे बचपन में ज़रूरु उहे जेके जूस आहिनि उन्हनि सां गॾु गुज़रियो आहे। अच्छा जी, उन सां गॾु हिकु आवाज़ बि असां सां गॾु आहे, अब्दुल रज़ाक सुमरो साहिबनि जेके असां गॾु आहिनि, ऐं पॉपुलर जा असां वटि गिफ्ट हैम्पर्स बि आहिनि। त मां चाहियां थी असां डॉक्टर साहब बि असां सां गॾु आहिनि, ऐं उन्हनि जे हथनि सां मां चाहियां थी त हिकु गिफ्ट जेको आहे असांजे नाथ ख्वाह जी तरफ़ वञे। रज़ाक साहब, हिन वक़्तु तव्हांखे मां ज़रूरु घुराइणु चाहींदुमि, असां गॾु पॉपुलर जा गिफ्ट हैम्पर्स आहिनि जेके मां चाहियां थी। अचो रज़ाक साहब जी, डॉक्टर साहब असां सां गॾु नाथ ख्वाह आहिनि, पॉपुलर ग्रुप जेको हिकु वॾो नालो, ऐं कुझु ॿिया नाला बि, कुझु ॿियूं नाथ ख्वाह बि असां गॾु आहिनि, उन्हनि जा गिफ्ट हैम्पर्स बि ज़रूरु मां चाहियां थी डॉक्टर साहब असां हुन सां गॾोगॾु। डॉक्टर साहब मुंहिंजे लाइ बि गिफ्ट हैम्पर खणी आया आहिनि, सभिनी खां पहिरीं इहो बि मां नाज़रीन खे ॿुधाईंदमि। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच शहबाज़ अली साहब, ऐं वॾी महिरबानी तव्हांजी, ख़ुदा ताला तव्हांखे तव्हांजे तमामु हिननि प्रोजेक्ट्स में कामयाबी ॾे। ऐं अब्दुल रज़ाक सुमरो साहिब जी आवाज़ सां शामिलु करे रहिया आहियूं, ऐं इन सां गॾोगॾु जी इंशाअल्लाह पंहिंजी ट्रांसमिशन खे अॻियां वधाए रहिया आहियूं। रज़ाक सुमरो साहिब तव्हांजी आवाज़ हिन लम्हे में शामिलु थींदी, ऐं रज़ाक सुमरो साहिब असां गॾु आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर वॾी महिरबानी डॉक्टर साहिब। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सहे दर्जा हुबेदार प्यार अली असां, ओ हण नारा है दिल यार प्यार अली असां, असां है दर्जा हुबेदार प्यार अली असां, असां है दिल आयूं यार प्यार अली असां, ओ आकठे सुहणो अली न जुदा है, और रब जो प्यारो चौही शेर खुदा है, आहे दर करार प्यार अली असां, असां है दिरी आयूं यार प्यार अली असां, ऐं मोमिनन सां रब मिलायो प्यारो वा, और रब जो है तुझो मुझो यार बणियो सहारो वा, ओ सुहणो लहंदो सार प्यार अली असां, असां है दिल आयो यार प्यार अली असां, है हुर्फ आज़ तरफा दिल सां दावत थई, थी अली वारो हियाल सादत थई, थी अली वारो हियाल सादत थई, ओ थो चवे बुज़दार प्यार अली असां, असां है दिल आयो यार प्यार अली असां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सलाम रमज़ान में वक्त है ब्रेक जो, तहां से मुलाकात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर, ऐं अलामा साहिब असां सां गॾु आहिनि। अलामा साहिब जी तरफ़ वञण चाहियां थी। अलामा साहिब, अॼु छो त असां तव्हां मां बख़ूबी सुञाणूं था, ज़िक्र बि मौला अली जो थी रहियो आहे, उन्हनि जी शहादत जो मरहलो मां उहो ज़रूरु चाहींदमि त तव्हांजे लफ़्ज़नि में, असांजो इल्मु इलाही नंढिड़ो आहे, ही ट्रांसमिशन्स बहानो थींदियूं आहिनि असांजो रिफ्रेशर हिकु कोर्स कराइण जो, तव्हांजे लफ़्ज़नि में ज़रूरु ॼाणणु चाहींदमि उहो मरहलो, उहो वक़्तु, उहो ज़र्ब लॻणु, उहो शहादत थियणु,
ऐं पोइ अॻियां जा मामला तव्हांजे लफ़्ज़नि में ज़रूरु चवंदासीं शामिलु करे सघूं। जी बेसिकली मौला अली अलैहिस्सलाम जी इहे शहादत थियणु ऐं इहो मरहलो अचणु मौला अली अलैहिस्सलाम इन खां बख़ूबी पाण वाक़िफ़ु हुया, छाकाणि त रसूल ख़ुदा हिकु दफ़ो ख़ुतबा शाबानिया माना रमज़ान जे अचण खां आख़िरी कुझु ॾींहं पहिरियां ख़ुतबा शाबानिया नाले सां ख़ुतबो मशहूरु आहे, जंहिंमें उहो पूरे रमज़ान जी फ़ज़ाइल बयानु करे रहिया आहिनि त हीउ जेको आहे महीनो अहिड़ो महीनो अची रहियो आहे जंहिंजा सातूं हज़ार सातुनि खां अफ़ज़ल, जंहिंजा लम्हात हज़ार लम्हात खां अफ़ज़ल, जंहिंजूं रातूं हज़ार रातुनि खां अफ़ज़ल, मतिलबु पूरो फ़ज़ाइल बयानु कंदे कंदे अचानक मौला अली अलैहिस्सलाम उथी बीहंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त या रसूल अल्लाह हिन महीने जे अंदरि कहिड़ो अहिड़ो अमल आहे जेको अंजाम ॾिनो वञे त बहितरु आहे, वधीक सवाबु आहे। त पाक नबी फ़रमाइनि था त गुनाहनि खां बचणु तर्क मुहर्रमात सभ खां अफ़ज़ल तरीन अमल आहे, ऐं उन खां पोइ गिरियो करणु शुरू था कनि। त मौला अली अलैहिस्सलाम उन्हनि सां अची भाकुर पाए मिलनि था, चवनि था छो रो था, छा थियो तव्हांखे, कहिड़ी शइ यादि अची वई? चई हेॾो भलारो महीनो ऐं हिन भलारे महीने जे अंदरि मुंहिंजी ई उम्मत जेको आहे ऐं ख़बीस तरीन शख़्स जेको आहे तव्हांजे सर ते वार कंदो, तव्हांजे खून सां तव्हांजी ॾाढ़ी जेका आहे रंगीन थी वेंदी, त हेॾे भलारे महीने में तुंहिंजी शहादत मूंखां बर्दाश्त नथी थिए। त जॾहिं 13 रमज़ान थिए थो त मौला अली अलैहिस्सलाम ऐं 17 रमज़ान जे लाइ बि कुझु चयो थो वञे त मौला अली पंहिंजे पुटु हसन खां पुछे थो त पुटु कहिड़ो रमज़ान आहे? उहो चवनि था त जेको आहे 13 रमज़ान आहे। त चवनि था बसि वादे हक़ जेको आहे उहो सचो आहे ऐं उहो अनक़रीब अचण वारो आहे ऐं मां तव्हांजे दरमियान मौजूदु न रहंदुमि। ऐं उहो जॾहिं 19 जी तारीख़ अचे थी, मौला अली अलैहिस्सलाम वञणु चाहिनि था त मस्जिद जी तरफ़ वञनि, त पहिरियां जेको आहे मुर्गाबियूं जेके मौला जे घर में पलियल आहिनि उहे मौला जो पंहिंजे परनि सां रस्तो रोकनि थियूं त मौला न वञे, ठीकु, छाकाणि त हीअ आलम जेको नबातात आहे या हैवानात आहे या जेको मौजूदात आहे इहो पाण ॼाणे पियो हर हिकु शइ। ऐं जीअं मौला दर खां ॿाहिरि निकिरणु चाहिनि था त मौला जे जेका आहे अबा या अमामो मौला जे दर जी कुंजी में फासी पए थो ऐं मौला उनखे बि चवनि था त सब्र कयो, इहो अलाह जो हुकुम आहे। छाकाणि त उअं ई बि तव्हां ॾिसो न त काइनात में का अहिड़ी शइ न आहे जेका ज़िक्र परवरदिगार न करे रही हुजे। असां सूरह जुमा पढ़ंदा आहियूं, युसब्बिहु लिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़, हर शइ जेको आहे अलाह जो ज़िक्र करे रही आहे, पोइ उहे कुंजियूं बियूं मुर्गाबियूं बि हर शइ। ऐं मौला जी बहादुरी ॾिसो वरी, त मां चवंदो आहियां त अली उन बहादुर खे चयो वेंदो आहे जेको पंहिंजे कातिल खे ठोकर हणी चवे थो त उथ पंहिंजो कमु जेको करणो आहे उहो कर। ऐं मौला नमाज़ पढ़नि था ऐं हू जेका आहे उहा ज़हर आलूद तलवार मौला जे सर ते वार करे थो ऐं मौला उन खां पोइ जेको आहे सभु असहाब मौला जे गॾु थी था वञनि, उनखे पकड़नि था, उनखे ॿधनि था। उन खां पोइ मौला वज़नी आहे त मौला खे हिकिड़ी चटाई खणी था अचनि, उन ते मां मौला खे सुम्हारनि था, मौला खे घर ॾे वठी वञनि था त मौला खां बर्दाश्त नथो थिए। चवंदो त जीअं ई मूंखे तव्हां खणी वेंदव मुंहिंजे घर जे तरफ़ त मुंहिंजियूं धीअरुनि जॾहिं मुंहिंजी हीअ हाल ॾिसंदियूं त उहे रोअंदियूं। मां नथो चाहियां अली त मुंहिंजूं जेके आहिनि धीअरुनि जो आवाज़ मुंहिंजे असहाब ताईं पुॼे। पोइ पंहिंजा पुट जेके आहिनि 18 पुट आहिनि मौला जा, उहे मौला खे पंहिंजे घर वठी वञनि था। मां हिते हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां त मौला खे केॾो ख़्यालु हो पंहिंजी धीअरुनि जो, त इन्हनि धीअरुनि जो आवाज़ु मुंहिंजे असहाब बा वफ़ा उन्हनि ते न पुॼे। पर हिकु मरहलो अहिड़ो बि आयो करबला खां पोइ इहे ई अली जूं धीअरुनि खे रसिन में ॿधी जेको आहे बाज़ारूं ऐं जेको आहे गलियुनि में घुमायो वियो। केॾो अफ़सोस जो मक़ाम आहे त हे अली जी औलाद इन क़ाबिल न हुई जिन ते जेको आहे दुरूद ऐं सलाम पढ़णु जेको आहे वाजिबु आहे, जिन जे लाइ ख़ुदावंद मुतआल क़ुरान मजीद में आयत फरमाए थो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिजसा अहलल बैत व यतहिरकुम ततहीरा। इहे अहल बैत जो इहो घराणो जो तहिरकुम ततहीरा आहे, पाक व पाकीज़ा आहे, मगर उम्मत रसूल ख़ुदा छा कयो इहो अमल कयो। पोइ उन खां पोइ जॾहिं इहो 21 रमज़ान जेको अॼु जी ट्रांसमिशन मख़सूस आहे मौला अली अलैहिस्सलाम सां, मौला अली अलैहिस्सलाम जी अॼोके ॾींहं ते शहादत थिए थी। शहादत खां पहिरियों मौला पंहिंजे सभिनी पुटनि खे गॾु करे थो ऐं पोइ हिकु पुट जो हथु ॿिए में, ॿी हिकु धीउ जो हथु ॿिए पुट में, ईअं सभिनी खे ॾियनि था त चवनि तव्हां हिक ॿिए जो ख़्यालु रखंदा। ऐं मौला अब्बास अलैहिस्सलातु वस्सलाम जेको आहे उहे इलाही गिरियो कनि था ऐं जेको आहे मौला हुसैन जो हथु गाज़ी अब्बास जे हथ में ॾियनि था ऐं उन गाज़ी अब्बास चवनि तूं सब्र कर, जेको आहे तोखे हिन मरहले लाइ मां जेको आहे तुंहिंजी माउ दुआउनि में तोखे न घुरियो हुयो, करबला में हुसैन जी हिफ़ाज़त कजां। इहे हिकु वसियत हुई। उन खां पोइ मौला पंहिंजे पुटनि खे विहारे चवे थो त जेको आहे दुनिया सां रग़बत इख़्तियार न कजो, हीअ दुनिया धोखो अथव,
अलाह खां तकवा इख़्तियार कयो, परहेज़गारी कंदा अचो। ऐं मुंहिंजो जेको दुश्मन आहे जंहिं मूंखे वार कयो आहे, शहीद करण जी कोशिशि कई आहे, अगरि त मां बची वियुमि, मां पाण उन खां क़िसास वठंदुमि। ऐं जे अगरि मां हिन वार में न बची सघियुमि त पोइ तव्हां ए हसन तूं हिनखे बि हिकिड़ो ई वार कजां, हिनखे ॿ वार न कजां, छाकाणि त मौला जी अदालत ॾिसो केतिरी आहे, अदालत इंसाफ़ वाक़ई। ऐं उन खां अलावा ईअं न कजो त ॿाहिरियों सदाऊं हलंदियूं रहनि त अमीरुल मोमिनीन क़तल थी वियो, अमीरुल मोमिनीन क़तल थी वियो, ऐं तव्हां हिननि जे कबीलनि खे, हिननि जे ॿियनि शख़्सनि खे क़तल कयो। न, हिन हिकिड़े शख़्स गुनाह कयो आहे, सज़ा बि उन हिकु शख़्स खे मिलंदी, हिकु ई वार में मिलंदी। अहिड़ी तरीक़े सां मौला अलैहिस्सलाम वरी वसियत में चवनि था त तव्हां जॾहिं मुंहिंजो लाशो खणी वञो त सिर्फ़ु हसन ऐं हुसैन मुंहिंजो पोयां तव्हां लाशो खणिजो, मुंहिंजो जेको ताबूत आहे, आॾो ताबूत पाण हलंदो। वॾी दिलचस्प ॻाल्हि आहे, उहो ताबूत पाण हलंदो, हिकु जॻह ते वञी ताबूत बीहंदो, उन जॻह ते तव्हां जेको आहे ताबूत खे हेठि रखंदो, त रखंदव त उते जेको आहे तव्हांखे हिकु तख़्ती मिलंदी ऐं उते मूंखे दफ़न कंदव। मौला हसन हुसैन जनाज़े खे पोयां खणनि था ऐं अॻियों जनाज़ो पाण थो हले, ऐं हुन जॻह ते हिकु रेत जे टीले ते पुॼनि था, उते जनाज़ो बीहे थो, मौला हसन हुसैन उते जनाज़े खे रखनि था ऐं तख़्ती खे हटाइनि था, त तख़्ती ते लिखियलु आहे त मां आदम अलैहिस्सलातु वसलाम आहियां, पंहिंजे हथनि सां जेको आहे मौला अली जी क़ब्र खे मां जेको आहे खोटियो आहे, ऐं हिकिड़े पासे ॾोंहुं मौला अली अलैहिस्सलाम जी जेको आहे क़ब्र मुबारक जे हिकिड़े पासे जनाब हज़रत आदम अलैहिस्सलातु वसलाम जी क़ब्र मुबारक आहे, हिकिड़े पासे ॾांहुं जेको आहे बीबी हवा जी आहे, ऐं ॿिए पासे ॾांहुं जेको आहे हज़रत नूह नबी अलैहिस्सलातु वसलाम जी क़ब्र मुबारक आहे। वसत में मौला अली अलैहिस्सलाम दफ़न आहिनि, ऐं मौला अली अलैहिस्सलाम उन खां पोइ वसियत कनि था त मुंहिंजी जेको आहे मिटी जेको आहे क़ब्र खे आश्कार न कजो, लिकाए छॾिजो। ऐं तक़रीबन 150 साल खां पोइ जेको आहे मौला अली अलैहिस्सलाम जी क़ब्र मुबारक जेका आहे आश्कार थी आहे, उनजो बि हिकिड़ो सिलसिलो आहे, इंशाअल्लाह वफ़े खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदसि। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। असां गॾु आवाज़ूं तशरीफ़ फरमाइनि। मां शुरूआत में ई चई त ज़िक्र अहिड़ो आहे जंहिंखे असां कुझु लम्हात में नथा असां इनखे समेटे छॾियूं, बिल्कुलु असां क़ैद नथा करे सघूं, ज़िंदगी गुज़रजी वेंदियूं पर हे ज़िक्र ख़तमु न थींदा। असां गॾु ॿ आवाज़ूं ख़ूबसूरत आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे, सफ़ा मसूद साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे, ऐं गॾोगॾु सैयदा हमना इरफान साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। सैयदा हमना साहिबा खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, सारे लगाओ मिलकर लगाओ नारा अलीदा, पढ़ना कसीदा। अली मौला 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 अली मौला। एक आम बाले एक खास बाले, एक आम बाले एक खास बाले, ओ जेड़ा खास बाले जेड़ा खास बाले ज़रा दलाल, ओ जेड़ा खास बाले सैयदा दलाल, उन्हें ज़ेद चढ़ कर कुरान सुनाया, ने ज़ेद चढ़ कर कुरान सुनाया, सबनू पढ़ाया सबनू पढ़ाया, कलमा नबी दा पढ़ना कसीदा। अली मौला अली मौला अली मौला अली मौला। ज़हरा द शोहर पीरान द पीरे, ज़हरा द शोहर पीरान द पीरे, मैं की दसेवा मैं की दसेवा किन्ना अमीर, ओ मैं की दसेवा किन्ना अमीर, उतै तो सरा तो अरशे उला तई, तै तो सरा तो अरशे उला तई, सारे दसारा सारे दसारा रुकबाली दा पढ़ना
قصیدہ علی مولا 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 علی کا عشق مقدر سوار دیتا ہے علی کا بغض تو چہرے بگاڑ دیتا ہے ان کے ذکر کو ادنا نہ سمجھ ہے منکر علی تو ہاتھ سے خیبر اکھاڑ دیتا ہے علی 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 مولا علی 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 حیدر علی 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 مولا علی 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 علی. سبحان اللہ. ٹرانسمیشن میں وقت ہے بریک جو تہاں سے ملاقات کیوں تھا کچھ ہی دیر میں سلام رمضان میں. سلام رمضان سلام رمضان سلام رمضان سگد ایک دفعہ بھی ہے تا سبنی سامو حاضر ذکر مولا علی جو تھی رہا ہوا ہے ذکر حضرت علی کرم اللہ وجہ جو تھی رہا ہوا ہے ذکر مشکل کشا جو تھی رہا ہوا ہے ذکر حیدر قرار جو تھی رہا ہوا ہے ذکر اسد اللہ جو تھی رہا ہوا ہے ذکر شیر خدا جو تھی رہا ہوا ہے. سبحان اللہ. ॿिया खोड़ सारा लक़ब जेके हज़रत अली करम अल्लाह वजह खे ॾिना विया पाण जी शख़्सियत ई कुझु अहिड़ी हुई पाण जो दुनिया मां पर्दो करे वञण खां पोइ जा कुझु मरहलात बि मां चाहियां थी त अलामा साहिब ज़रूरु असां शामिल कयूं उहे जेके असां जहिड़ा कम अकल माण्हू आहिनि उन्हनि जी अकल में उन्हनि जे इल्म में इज़ाफ़ो मुंहिंजी ट्रांसमिशन जे थ्रू मुंहिंजे बि इल्म में इज़ाफ़ो उन्हनि सभिनीनि जे इल्म में बि इज़ाफ़ो थिए. उन्हनि जी क़बर मुबारक खे छो लिकायो वियो हिकु आम माण्हुनि जो सुवाल छो लिकायो वियो ऐं कंहिं तरीक़े सां उन्हनि जी क़बर मुबारक खे साम्हूं आंदो वियो. ॾिसो इमाम अली अलैहिस्सलाम जी शहादत ख़ुदि जेका आहे हिकु मुसलमाननि जे लाइ हिकु अलमियो आहे त हेॾो आदिल इमाम हुजे साबिर इमाम हुजे महिरबान इमाम हुजे सखी इमाम हुजे सखावत में को सानी न हुयो इमाम जी जेको आहे अदालत में को सानी न हो तक़वा में को सानी न हुयो हर हिकु अमल में कोई इमाम जो को सानी न आहे. पोइ इहा छा वजह आहे छाकाणि त न फ़क़ति मौला अली अलैहिस्सलाम जी क़बर मुबारक खे लिकायो वियो ऐं बाद में उहा आश्कार थी बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी बि क़बर मुबारक अॼु ताईं आश्कार न थी आहे माना अॼु ताईं ख़बर कोन्हे त बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी क़बर मुबारक किथे आहे. अहिड़ी रीति मौला अली अलैहिस्सलाम इहा मज़लूमियत ख़ानदान अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम आहे. ठीकु आहे. मौला अली अलैहिस्सलाम जी क़बर खे बि अहिड़ी रीति लिकायो थो वञे छाकाणि मौला जी वसियत में बि हुयो त मुंहिंजी क़बर जी मिटीअ खे मिटाए छॾिजो ऐं 4 जॻहियुनि ते मौला जेको आहे वसियत करे थो त फलाणी फलाणी जॻहियुनि ते जेको आहे तव्हां क़बर खोटिजो त जीअं कंहिं ख़बर न पए त जेको आहे किथे अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब जेको आहे दफ़न थियल आहे. वजह हुन जी इहा हुई त जेके बनी उमैया वारा जिन इमाम खे क़तल करायो शिदत अदालत जी वजह सां त मौला एॾो आदिल इमाम आहे मसलन कोई बि शख़्स खे कोई इज़ाफ़ी शइ कोन थो ॾिए छाकाणि त इन खां पहिरियों जेके अदवार गुज़रिया हुया उन्हनि में जेको वधीक चापलूस हुयो जेको वधीक जेको आहे सना करे पियो उन्हनि हुक्मराननि जी उन्हनि खे बैतुल माल जा ख़ज़ाना खोलिया ॾिना वञनि पिया उन्हनि खे मराहत ॾिनियूं वञनि पियूं उन्हनि खे उहिदा ॾिना वञनि पिया उन्हनि खे गवर्नरशिप ॾिनी वञे पई पर मौला अली अलैहिस्सलाम वटि इहा मयार न हुयो मौला अली अलैहिस्सलाम वटि अदल मयार हुयो. पोइ इहे सभु जेके पहिरियनि 25 साल हुकूमतूं गुज़रियूं उहे सभु जा सभु मौला जा मुखालिफ़ थी विया मौला जे शिदत अदल जी वजह सां. पोइ मौला हिकु त उहे माण्हू जेके मौला सां गॾु हुया पर जेके आहिनि मुखालिफ़ थी था वञनि शिदत अदल जी वजह सां हिकु उहे जेके मौला जा दुश्मन आहिनि जंग बदर जंग उहद जंग सिफ़ीन इन्हनि में जेके उन्हनि जा वॾा क़तल थिया ऐं उन खां पोइ हीअ मुसलमान थियनि था त पोइ उन्हनि जे अंदरि में उहो हसद बाक़ी रहे थो. उन हसद जी वजह सां जॾहिं यज़ीद औलाद अली खे क़ैद कराए शाम घुराए थो त दरबार यज़ीद पंहिंजी दरबार में वेही ऐलान करे थो त अॼु मुंहिंजा अगरि बदर वारा वॾा हुजनि हा त उहे रश्क कंदा त मां केॾो वॾो बदिलो वरितो अली जी औलाद खां. मक़सदु हिननि जो जेको मक़सदु हुयो इहो हुयो त जेको आहे अली अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि जे वॾनि खे क़तल कयो जंगुनि में त उहो हुनजो बदिलो वठण जे लाइ मुसलमान त थिया ज़ाहिरी मुसलमान थिया मुनाफ़िक मुसलमान थिया. पोइ इहो ख़तरो हुयो ऐं 100% ख़तरो हुयो त मौला जी जसद मुबारक खे कढंदा उनखे जेको आहे अहानत कंदा
ऐं इहो थियो बि मौला जो जेको आहे हिकु फर्ज़ंद जेको आहे ज़ैद बिन अली आहे या हिकु ॿिया बि मूंखे ज़हन में महिल नाला न पिया अचनि, त उन्हनि सां ईअं थियो, उन्हनि खे जेको आहे क़तल बि कयो वियो, क़तल करण खां पोइ उन्हनि जी जेको आहे उनजी लाशे खे साड़ियो वियो, सालनि जा साल उन्हनि जे लाशे खे कूफे जे दारुल अमारा ते लटकायो वियो, ऐं उन लटकाइण खां पोइ दफ़न करणु न पोइ ॾिनो वञे त जीअं माण्हू ॾिसनि त जेको आहे असां औलाद अली खां कहिड़ो बदिलो वरितो आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे कुझु मोमिन वञनि था राति जो वञी कंहिं तरीक़े सां उनखे लाशे खे लाहिनि था सालनि खां पोइ ऐं वञी दफ़न कनि था, त वरी पोइ दुबारा हे पूरा औलाद अली ऐं अली जे मञण वारनि जा तमामु घरनि खे साड़नि था, त काथो ख़बर पए त इहो कमु कंहिं कयो ऐं किथे दफ़न थियो आहे। ऐं उतां दुबारा उन लाश खे सालनि खां पोइ जेका उहा लाथी आहे उनखे जेका दफ़नायो वियो उनखे दुबारा उतां कढनि था, उनखे वरी ॿीहर साड़नि था, साड़े वरी उनजी ख़ाक खे नहर दजला में वाहियो वञे थो। त इहो को एॾो को ख़ासि उहो न हुयो त मौला अली जेके औलाद अली सां इहा दुश्मनी हुई त ख़ुदि मौला अली सां छा दुश्मनी हूंदी, त इन करे उनखे मख़फ़ी रखियो वियो, लिकायो वियो। ज़ाहिर कीअं थियो जो तव्हां सवाल कयो त पोइ मौला जी कीअं ख़बर पई त मौला जी हिते क़बर आहे। बेसिकली हारून रशीद जे ज़माने में उहो बादशाह आहे ऐं बनी उमैया जो दौरु 132 हिजरी में तमामु थियो, उन खां पोइ बनी अब्बास वारा जेके आहिनि अची विया। जी जी। त बनी अब्बास वारनि मुंहिंजो हिकिड़ो जेको आहे ख़लीफ़ा आहे हारून रशीद पंहिंजे ज़माने में कुझु जेके आहिनि शिकारी कुता हिरण जे पोयां मोकिले थो त उन शिकार करे अचनि। हिरण डुकंदो डुकंदो वञे थो हिकिड़े मिटी जे टीले ते जॾहिं अची बीहे थो त इहे शिकारी कुता अॻिते नथा वञी सघनि, उते फासी वञनि था, बीह रहनि था। हीउ हैरान थी थो वञे त इहो छा वजह आहे त हिरण हेठि लहे थो त कुता पोयां वञनिसि था, पर जे हिरण वञी इन जॻह ते पनाह थो वठे, इन जॻह ते वञी बीहे थो त हे कुतनि खे का इजाज़त कोन्हे उते वञण जी। पोइ हीउ उतां जे कंहिं हिकिड़े बुज़ुर्ग खे सॾु करे थो, उनखे चवे थो त ॿुधाए हिन जी इल्लत छा आहे, तूं क़दीम तरीन माण्हू आहे, कुराड़ो माण्हू आहे, तूं ॿुधाए। त हू ॾिसे थो, चए थो त मूंखे अगरि जान जी अमान हुजे त मां ॿुधायां, चवंदा तोखे जान जी अमान ॾिनी से ॿुधाए। त पोइ हू ॾिसे थो हिते अली इब्न अबी तालिब दफ़न आहिनि ऐं उहे इहो तहरुकुम त तहीरा जी मिसदाक आहिनि, उहे पाक पाकीज़ा आहिनि, हिते को शिकारी कुतो नथो वञी सघे, कुतो नजिस आहे। ऐं इन हिरण खे ख़बर आहे त हिते अमीरुल मोमिनीन दफ़न आहे ऐं उहो हिते अची जेको आहे मौला अली अलैहिस्सलाम खे चवनि था त मूंखे पनाह में वठो पंहिंजी, ऐं हू जॾहिं हिते अचनि था त उन खां महफ़ूज़ थी था वञनि। पोइ हू उन खां पोइ मौला जी क़बर जी ख़बर पए थी, आश्कार थिए थी त जेको आहे हिते मौला जी क़बर आहे, पोइ हुते जेको आहे इहे ई बनी अब्बास वारा ई ठीकु आहे मुनाफ़िक दुश्मन हुया, पर उहे हक़ जताइण लॻा त अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम असांजा आहिनि, माना हीअ जे चाचे जो पुटु आहे, इब्न अब्बास जी औलाद हुई आहे, त मौला अली अलैहिस्सलाम अबू तालिब जा पुट हुया, त माना हू पाण में भाइर हुया। त हिननि चयो असांजे चाचे जो पुटु आहे, असां जेको आहे हिन जी क़बर ठाहींदासीं, वरी पोइ हुते गिरियो करे थो ऐं वरी पोइ हुते जेको आहे बाउंड्री वाल ठही, ऐं जेको आहे बाद में इहे इन जेको अॼु तव्हां ॾिसो था जंहिं अंदाज़ में मौला जो मक़बरो आहे, इहो बाद में काफ़ी सदन में थोरो थोरो ठही इन कंडीशन में आयो आहे। कंडीशन में आयो आहे, बिल्कुलु 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 ईअं आहे। असां गॾु सफ़ा मसूद साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहिनि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन जे हिन हिसे में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बड़ा लजपाले अली जो लगे अनभा जान दे, बड़ा लजपाले अली जो लगे अनभा जान दे, जिदे कोलो तू सड़ दे, जिदे कोलो तू सड़ दे, ओ अरशदरा जान दे, बड़ा लजपाले अली जो लगे अनभा जान दे, बड़ा लजपाले अली सोना मेरा मौला अली, नवा बदा नवाबे अली, सोना मेरा मौला अली, नवा बदा नवाबे अली, जो अपने घर दरा भूलिए, जो अपने घर दरा भूलिए, ओ अरशदरा जान दे, बड़ा लजपाले अली जो लगे अनभा जान दे, बड़ा लजपाले अली सोना मेरा मौला अली, अमीर दामीर अली, सोना मेरा मौला अमीर दामीर अली, जो हसन हुसैन
حسن حسین تے غازی تے حکم چلا جان دے بڑا لجپالی علی جو لگیاں نبھا جان دے بڑا لجپالی علی. سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ. وقت ہے بریک جو تہاں سے ملاقات کیوں تھا کچھ ہی دیر میں سلام رمضان میں. سلام رمضان سلام رمضان. سلام رمضان سگد ایک دفعہ بیہر تا سبنی سام محاذ ایک دفعہ بیہر تا سبنی کے بلیکار ہے خوبصورت ٹرانسمیشن میں آوازن جو ساتھ آئے سگد محمد حسین حسینی صاحب تشریف فرما ہیں جناب کی گزارش کرنا چاہیں تھی تو اپنی خوبصورت آواز ٹرانسمیشن میں رکھیں. بسم اللہ الرحمن الرحیم. سب جو سہارو مولا علی سب جو سہارو مولا علی آقا جو پیارو مدنی جو پیارو مولا علی سب جو سہارو مولا علی سب جو سہارو مولا علی آقا جو پیارو مدنی جو پیارو مولا علی سب جو سہارو. کعبے جے اندر تیا ولادت کعبے جے اندر تیا ولادت مسجد جے اندر تیا شہادت مسجد جے اندر تیا شہادت وڈے شان وارو مولا علی آقا جو پیارو مدنی جو پیارو مولا علی سب جو سہارو مولا علی سب جو سہارو. کوئی منی دو یا نہ منی دو کوئی منی دو یا نہ منی دو اساں جوت گھٹ بھی کچھ کو نہ تھیندو حسین جو نارو مولا علی حسین جو نارو مولا علی آقا جو پیارو مدنی جو پیارو مولا علی سب جو سہارو مولا علی سب جو سہارو. سبحان اللہ ماشاء اللہ. امام علی جی ॻाल्हि थी रही आहे हज़रत अली करम वजह जी ॻाल्हि थी रही आहे. उन्हनि जो दौरे हुकूमत कुझु लफ़्ज़ उन जा बि पंहिंजी ट्रांसमिशन में शामिल करणु चाहियां थी. इमाम अली जेके हक़ जो ॿियो नालो आहिनि ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकु रिवायत मुताबिक़ हदीस मुबारका मुताबिक़ यादि अचे थी मूंखे त जिथे हज़रत अली आहिनि बिल्कुलु कॾहिं कॾहिं कुझु हा ॾी हक़ सां गॾु आहे हक़ अली सां गॾु आहे. इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके तव्हां पढ़ंदा आहियो ऐं तव्हांखे उहे यादि रहिजी वेंदियूं आहिनि. जॾहिं तव्हांखे मौक़ो मिलंदो आहे त दिलि चवंदी आहे उन्हनि लफ़्ज़नि खे दोहिराइण जो. उन्हनि जो दौर हुकूमत अलम सां ॾिसो मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं दौरे हुकूमत मिले थो त सभ खां पहिरियों त मुहिम जेको कमु हुयो उहो अदल जो निफ़ाज़ हुयो. छाकाणि त हिन वक़्त ताईं हुकूमत इस्लामी जेका आहे उहा मालदार थी चुकी हुई. माना जेके जो गुज़श्ता दौर असांजा गुज़रिया ॿिए दौरे हुकूमत में जेको आहे इलाही फतूआत थियूं जंहिंजे करे जेको आहे तव्हांजो
पर्शियन एम्पायर बि काफ़ी हद ताईं जेको आहे उहो मुस्लमान थी थो वञे, ॿियनि जॻहियुनि ते बि इलाही इस्लाम फैलिजी वञे थो, त उतां बि जेको ख़िराज सालियाना अचे थो उहो एतिरो अचे थो जंहिंजी का हद कोन्हे। सो पर उन जे बावजूदि छाकाणि त जीअं माल घणो आयो त इन मुस्लमान जेके हुया उन्हनि जा जेके आहिनि ईमान कमज़ोर थी विया, छाकाणि त जॾहिं बुखुनि ते विढ़ंदा हुया तॾहिं ईमान मज़बूत हुयुनि। ऐं जॾहिं हाणे रिफ़ा जी सूरत इख़्तियार थी वई आहे त इहो सिलसिलो रहियो। पोइ मौला अली अलैहिस्सलाम ज़ाहिर आहे जीअं अचनि था त अचण खां सभ खां पहिरियों अदल जो निफ़ाज़ था कनि, कंहिंजो केतिरो ठहे थो उनखे ओतिरो ॾियणो आहे, बराबरी करणी आहे। बिल्कुलु। त ऐं उन खां बावजूदि हर हिक जे दर ते वञी हुकूमत अथनि, उन जे बावजूदि हाकिम आहिनि, ऐं हाणे मज़बूत हिकिड़ी मालदार हुकूमत जा हाकिम आहिनि। उन जे बावजूदि पंहिंजी पुठीअ ते ॿोरियूं खणी खणी जेको आहे माण्हुनि जे दरनि ते वेंदा आहिनि, बेवाउनि जे, यतीमनि जे, उन्हनि जे दरनि ते वञी जेको आहे अनाज रखी हलाईंदा आहिनि। इहो हिकिड़ो सिलसिलो जेको मौला अली अलैहिस्सलाम जो इहो अहिड़े तरीक़े सां कंहिं शख़्स पुछियो मौला हिकु दफ़ो राति जो कंहिं ॾिठो मौला खे त मौला ईअं वञी रहिया आहिनि, कंहिं पुछियो मौला छा था कयो तव्हां, जेको असांखे हुकुम ॾियो त असां इहो कमु करे अचूं, ऐं इहो अमल जेको आहे तव्हांजो इन जी छा हिकमत आहे? त मौला चयो त मां आख़िरत जी तयारी करे रहियो आहियां, आख़िरत इलाही क़रीब आहे, ऐं जेका उन्हनि जी क़रीब 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 ऐं असांजे लाइ 14 सदियूं गुज़री वियूं आहिनि, उन्हनि जी क़रीब चवणु एॾो परे आहे, अगरि इहो ख़ुदि चवनि त इहो शइ फलाणी परे आहे त उहा केॾी परे हूंदी। त हिकु त इहो सो, पर मुतअसिफ़ाना इहो मां चवां त वाहिद अदालती हुकूमत जेका आहे नाफ़िज़ थी आहे, पर इन अदल जी वजह सां मुसलमान मौला अली अलैहिस्सलाम सां जंगूं कनि था। जेके बि जंगूं थियूं आहिनि ॿियनि ख़ुलफ़ा में हिंदुनि, काफ़िरनि, गैर मुसलमाननि सां थियूं आहिनि, पर मौला अली अलैहिस्सलाम उहो वाहिद इस्लाम जो हाकिम आहे जॾहिं हुन सां जंगूं थियनि थियूं त सिर्फ़ु मुसलमान ई कनि था, रसूल जा असहाब ई कनि था, ऐं जेके पंहिंजा अथसि उहे ई कनि था। त पहिरीं जंग जमल थी थिए, ॿी जंग सिफ़ीन थी थिए, 70,000 मुसलमान जंग सिफ़ीन में क़तल थिए थो। उन खां पोइ जंग ख़वारिज थिए थी, जंग नहरवान उनखे चवनि था। सो मौला अली अलैहिस्सलाम जी ज़िंदगी इलाही टफ ज़िंदगी रही, ऐं पहिरियों त पंहिंजे दौरे हुकूमत में, ऐं उन खां पोइ यतीमनि खे जेके माण्हू, छाकाणि त जेतिरे माण्हू क़तल था थियनि एतिरा इहे जंगुनि जे अंदरि, त ॿार उनजा यतीम था थी वञनि। मौला अली अलैहिस्सलाम उन्हनि जे घर वञे थो, उन्हनि यतीमनि जे मथां हथु रखे थो, ऐं उन्हनि ॿारनि खे चवे थो त अगरि कोई तव्हांखे तानो ॾिए त तव्हां यतीम आहे त उन्हनि खे चई छॾियो त तव्हांजो पीउ अली इब्न अबी तालिब आहे, मां सभिनी यतीमनि जो पीउ आहियां। ऐं जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम खे ज़रब लॻे थी त तबीब ऐलान थो कराए ऐं चवे थो त जेको आहे अली खे गहरो ज़ख़्म आहे, ज़हर आलूद तलवार हुई, खीर इलाही प्यारियो, ऐं खीर जे लाइ पोइ जॾहिं इहा मौला हसन जॾहिं ॿाहिरि निकिरनि था, अॻे जॾहिं ऐलान फैलिजी वञे थो, ॿाहिरि निकिरनि था त ईअं लाइन लॻी पई आहे हज़ारे ॿारनि जी कूफ़े में, जेके पंहिंजे कासे में खीर खणी ईंदा आहिनि त असांजे जेको हिसे जो खीर आहे उहो असां पंहिंजे बाबा अली लाइ खणी आया आहियूं। ऐं जॾहिं मौला हसन हुसैन मौला अली खे दफ़नाए मोटनि था त हिकिड़ी जॻह ते कूफ़े ऐं नजफ़ जे दरमियान हिकु जॻह तां हिकु कंहिं शख़्स जी इंतिहाई ज़ईफ़ आवाज़ में उहो रोए थो, गिड़गिड़ाए थो, त मौला हसन हुसैन उन वञनि था, पुछनि था त ए ज़ईफ़ तूं जेको आहे हीअ कंडीशन में आहे, हली नथो सघे, घुमी नथो सघे, हिकु जॻह ते पियो आहे, रोए छो थो, छा वजह आहे? चई 3 ॾींहं थिया आहिनि, मूंखे हिकु शख़्स ईंदो हुयो, उहो छाकाणि मूं वटि ॾंद न आहिनि त मूंखे हू पंहिंजे हिन वात में गिरह खे चॿाड़े मुंहिंजे वात में विझंदो हुयो, मूंखे ग़िज़ा ॾींदो हुयो, 3 ॾींहंनि खां उहो न आयो आहे मूं वटि, मूंखे परेशानी आहे त अलाह उन जी हिफ़ाज़त करे। त हू मौला हसन पुछेसि थो त तोखे ख़बर उन नालो ख़बर आहे? चिन नाले जी मूंखे ख़बर कोन्हे, भला तूं हुनखे ॾिठो आहे? चिन मां अंधो आहियां, मां ॾिठो बि हुनखे न आहे, पर हुनजी कैफ़ियत हुयूं अहिड़े तरीक़े सां मूंखे प्यारु कंदो, मुंहिंजो मथो जेको आहे पंहिंजे ज़ानू ते रखी मुंहिंजे मथे खे ज़ोर ॾींदो हुयो। त मौला हसन रोई चवेसि थो त उहो मुंहिंजो बाबा अली हो जंहिंखे असां हिनमहिल दफ़नाए अचूं था। हीअ चवनि थो त मूंखे कंहिं तरीक़े सां पंहिंजे उन मोहसिन ताईं वठी हलो। उहो जॾहिं मौला जी क़ब्र ते वठी अचनि था त हू शिदत गिरिया जी वजह सां ख़ुदा खे चए थो त ख़ुदा बसि हाणे मुंहिंजो मोहसिन न रहियो आहे त मूंखे बि हिन दुनिया में नाहे रहणो, मूंखे बि थो खणी। उते ई जेको आहे हुनजो दम परवाज़ थी वञे थो, वरी मौला हसन हुसैन वरी उनखे बि दफ़न करे पोइ मोटनि था। त इहो मौला जी इबादत जो
مولا جی کرامت جو سخاوت جو یہ کریم ہیں کریم ابن کریم ہیں مثلا ماں ان میں کو نلوز چاہاں سخی تو پانچ جگہ تے سخی مثلا ماں بھی تھی سکاں تو مثلا ماں کے کاشے ॾियां تو ماں چندوں تو ماण्हू چندا تو بابا یہ سخی ہے پر مجھے سخاوت میں یہ ہے اگر کوئی شخص اچھی موکے اگر کو برو بھلو چوے نا تو ماں چندم تو ॾियण वारो भी मां आहियां ऐं बुरो भलो भी मूंखे थो चवे मां हिनखे न ॾींदमि चवंदोमांसि ठीकु आहे कंहिं ॿिए खां वञी वठि मिसाल तौरु असांजी सखावत माना एतिरी आहे पर हीअ करीम हुया हीअ सखावत खां मथियो हिननि खे माण्हू हिननि जे मुंहं ते हिननि खे बुरो भलो बि चवंदा हुया पोइ बि हीअ हुनखे अता कंदा हुया छाकाणि त हीअ करीम बि न करीम शख़्स मौला हुसैन अलैहिस्सलातु वसलाम जे जसद मुतहिर ते जॾहिं शिमर लईन वेठो आहे सीने ते त मौला हुसैन छाकाणि मां जीअं लफ़्ज़ चयुमि त हे करीम इब्न करीम आहिनि करीम आहिनि त उते बि मौला हुनखे चवेसि थो त अगरि तूं मूंखे क़तल न करें त मां तोखे जन्नत जी तुंहिंजी जन्नत जो मां ज़ामिन आहियां इन खे चवंदा आहिनि करीम असांखे केरु थोरो केरु हिकु दफ़ो कोई बुरो चवे को बुरो ॻाल्हाए असां पूरी ज़िंदगी हुन सां कोन ॻाल्हाईंदा आहियूं ठीकु आहे पर हीउ रमज़ान जो महीनो अहिड़ो महीनो आहे कोशिशि कयूं असां पंहिंजी मोहम्मद आले मोहम्मद जी ज़िंदगीअ मां सबक़ु सिखूं ऐं उन्हनि जी सीरत ऐं सूरत ते हलण जी कोशिशि कयूं ऐं पंहिंजे दिलुनि मां कुदूरतूं नफ़रतूं हसद इनाद दुश्मनियूं मिटायूं ऐं कोशिशि कयूं त जेको आहे ख़ुशूसी तौर ते पंहिंजे वालिदेन जी नाफ़रमानी न कयूं पंहिंजे छाकाणि त रसूल ख़ुदा मौला जी वसियत में इहे जुमिला आहिनि त यतीमनि जो ख़्यालु रखिजो यतीम जे सर जे मथां सिर्फ़ु हथु रखण था जेतिरा वार उन जे हथ जे हेठो अचनि था ओतिरा तव्हांजा गुनाह माफ़ थी वञनि हिकु मौला जी वसियत में इहो हो त यतीमनि जो ख़्यालु कजो पाड़े वारनि जो ख़्यालु कजो छाकाणि रसूल ख़ुदा इलाही पंहिंजी अहादीस मुबारक में चयो आहे त पाड़े वारनि जो ख़्यालु कयो पाड़े वारनि जो ख़्यालु कयो कुझु असाब चवणु लॻा त असांखे ईअं महसूसु थियो त पाड़े वारनि जो हक़ु असांजे मथां वाजिबु न थी वञे पर उहो वाजिबु त न आहे पर ख़ैर उन खां जेको आहे ताक़ीद एॾी आहे रसूल ख़ुदा मौला अली अलैहिस्सलाम मौला हसन हुसैन जी ज़िंदगी खे असां जॾहिं मुतालो कंदासीं पाड़े वार त हीअ रमज़ान जो महीनो ख़ुदि हिकु अहिड़ो महीनो आहे जेको क़ुर्ब ख़ुदा खे हासिलु करण जो महीनो आहे ऐं असां इन में अहिड़ा अमल अंजाम ॾियूं उहे अमल काॾों सिखंदासीं मोहम्मद आले मोहम्मद जी ज़िंदगी खे जॾहिं पढ़ंदासीं उन्हनि जी ज़िंदगी खे जॾहिं मुतालो कंदासीं ॾिसंदासीं त असांखे ख़बर पवंदी त असांजो किथे ख़्यालु आहे असां किथे खुटल आहियूं असां उहो कमु पूरो कयूं बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां चयो ऐं वाक़ई में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी आल खां उन्हनि जी ज़िंदगी मुबारका खां कुझु शयूं बि अगरि असां पंहिंजी ज़िंदगी में शामिलु करे वञूं त शायदि असां जंहिं मक़सद जे लाइ हिन दुनिया में इंसान खे मोकिलियो पियो आहे शायदि उन मक़सद में कुझु असां शामिलु करे सघूं असां उन्हनि जी ज़िंदगी मुबारका मां कुझु शयूं पंहिंजी ज़िंदगी में शामिलु कयूं त शायदि हिन वक़्तु हीअ जेका बिगड़ियल ज़िंदगी असांखे नज़र अची रही आहे चाहे उहा औरत हुजे मर्द हुजे ॿार हुजनि वॾा हुजनि हीअ जेको बिगड़ियल मुआशिरो असांखे नज़र अची रहियो आहे शायदि उहो सुधरियल मुआशिरे जे रूप में असांखे नज़र अची वञे ऐं असां उन्हनि माण्हुनि मां आहियूं जिन खे अलाह जो वॾो करम आहे ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती हुजण जे मुनासिबत सां असांखे हीअ तमामु शयूं इन तरीक़े सां मिलियूं आहिनि हिते असां ॻाल्हि हुननि जी करे रहिया आहियूं जिन कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि जिन पंहिंजनि खां धोखा खाया आहिनि जिन पंहिंजी धीअरुनि ते पंहिंजी वाइफ ते पंहिंजे ॿारनि ते ज़ुल्म सया आहिनि उन्हनि जी ॻाल्हि थी रही आहे ऐं जॾहिं उहे असांखे पंहिंजी ज़िंदगी में सेखारनि था त छा सेखारनि था त तव्हांखे रहम करिणो आहे तव्हांखे करम करिणो आहे तव्हांखे माफ़ु करे छॾिणो आहे छो त इंसान ॿिए इंसान खे जेका तकलीफ़ ॾिए थो उनजी माफ़ी जेसि ताईं इंसान नथो ॾिए तेसि ताईं रब ताला बि माफ़ु नथो करे ऐं हिननि तमामु जेके असां जिन जी ॻाल्हि करे रहिया आहियूं तमामु जेके रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी आल सां जेके बि माण्हू जुड़ियल आहिनि हज़रत अली करम अल्लाह वजह पोइ ॻाल्हि बि त ॾिसो न कंहिंजी थी रही आहे हज़रत अली करम अल्लाह वजह जेके जंहिंजो ज़िक्र जन्नत में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी रिवायतुनि में काफ़ी हदीस मुबारका में अचे थो त जिनजो महल जेको आहे उहो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हूंदो जेके रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾोगॾु हूंदा पंहिंजी आंगुर मुबारक खां उन्हनि निशान रही करे ॿुधाई त रसूल त हज़रत अली मूंसां गॾु हीअं हूंदा ऐं उन सां गॾोगॾु वरी पोइ जॾहिं तव्हां बीबी फातिमा जी ॻाल्हि कयो था रज़ी अल्लाह ताला जी ॻाल्हि कयो था त उहे वरी पोइ ख़ातून जन्नत ऐं पोइ वरी जॾहिं हसनैन जी ॻाल्हि कयो था त उहे वरी पोइ जन्नत जे में सभिनी जवाननि जा सरदार
ही सॼो घरानो ई न सिर्फ़ु इहो अलामा साहब तमामु जेको घरानो आहे जंहिंमें ॿियूं ज़ौजा मुबारक बि अचनि थियूं, ॿिया ॿार बि अचनि था, ही त उहे 5 माण्हू आहिनि जेके उन काली कमरी जो बि जॻह जॻह ते ज़िक्र आहे, उन में आहिनि उहो मुबारक कमली। पर तमामु जेको घरानो आहे उहो तमामु घरानो ही असांखे पंहिंजी ज़िंदगी मुबारका मां खोड़ कुझु सेखारे थो। ऐं ही वो वक़्तु आहे, ही वो टाइम आहे। मां हमेशह जॾहिं बि ट्रांसमिशन कंदी आहियां मां चवंदी आहियां, इहो रिफ्रेशर आहे। असां उहे ख़ुशनसीब माण्हू आहियूं जिन खे इहो रिफ्रेशर करण जो मौक़ो मिलियो आहे। पर छा असां उन मां कुझु शामिलु कयूं था, या जीअं इंसान हिकु माज़रत सां पर इंसान खे ख़ुदा ताला अशरफुल मखलूक ठाहियो आहे, पर असां छो ख़बर न आहे छो गिरगिट जे वांगुरु रंग मटींदा आहियूं। रमज़ान में असां कुझु हूंदा आहियूं ऐं जीअं ई रमज़ान मुबारक जो महीनो ख़तमु थी वेंदो आहे त असां उन्हनि ई रूप में वापसि अची वेंदा आहियूं जंहिं रूप में असां पहिरीं हूंदा आहियूं। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे, वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी असां गॾु हुजनि जी। कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जो जज़्बातियत में माण्हू कंट्रोल कोन करे सघंदो आहे, काफ़ी सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदियूं आहिनि शायदि ऑनियर न करणु खपनि, पर सच ऐं हक़ मुंहिंजे नबी ऐं उन जी आल असांखे सेखारियो आहे। असांखे असांजी ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे जी तूबा पर्ल सिटी सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे जेको 80 खां 200 गज़ जा रिहाइशी ऐं 200 खां 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स ऑफर करे रहियो आहे। तव्हांखे मेन नेशनल हाईवे ते मौजूदु आहे। 6 सालनि जी आसान क़िस्तनि में तव्हांखे प्लॉट मिली रहियो आहे। जेकॾहिं कुल क़ीमत अदा करे सघो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे, ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा वीवर आहियो त मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त सीधी सादी ख़ुशी है सुपर। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी रौनक रमज़ान आहे, रमज़ान जी ट्रेडिशन आहे, ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। करशी जामे शीरी जा न सिर्फ़ु मशरूबात बल्कि इस्तेमालु थींदो आहे करशी जामे शीरी तव्हांजे डिज़र्ट्स जे टॉपिंग में बि। तॾहिं त चवंदा आहिनि करशी जामे शीरी सब पीते हैं। असां गॾु करशी जामे शीरी जो गिफ्ट हैम्पर आहे, ऐं असां गॾु मोहम्मद हुसैनी साहब आहिनि, उन्हनि करशी जामे शीरी जो ही गिफ्ट हैम्पर आहे जेको वञी रहियो आहे। वॾी महिरबानी तव्हांजी बि असां गॾु हुजण जे लाइ। तव्हांजी वॾी महिरबानी हमेशह असांजी ट्रांसमिशन में असांजो साथ ॾियण जी। इंशाअल्लाह कुझु ई देरि में मुलाक़ात तव्हां सां थींदी करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते। वेंदे मां गुज़ारिश करणु चाहियां थी अब्दुल रज़ाक सूमरो साहब असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जो आवाज़ु शामिलु करणु चाहियां थी, ऐं तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुझु ई देरि में करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अली अली कर तू मिठा गम सब वींद लही वींद मुक़दर बिठही। अली अली कर तू मिठा गम सब वींद लही वींद मुक़दर बिठही। पर तू ना दे अली न थी बि का बि गली, पर तू ना दे अली न थी बि का बि गली। वठ रस्तो तू सही विंद मुक़दर बिठही। अली अली कर तू मिठा ओ अली काबे में जायो छा त उन जो शान आहे। साईं जेको न तंहिंखे मञे सो वॾो बेईमान आहे। अली मुंहिंजो जिस्म आहे, अली मुंहिंजो रूह आहे। चयो मिठे पाक नबी विंद मुक़दर बिठही। अली अली कर तू मिठा ओ अली मुंहिंजो सभिनि मोमिन जो इमाम आहे। ओ सुमिरो गुल हसन बे हैदर जो गुलाम आहे। ओ अली दिलेर आहे रब जो शेर आहे। अली दिलेर आहे रब जो शेर आहे। छॾे जन्नत बि ॾेई विंद मुक़दर बिठही। अली अली कर तू मिठा गम सब वींद लही विंद मुक़दर बिठही। पर तू ना दे अली न थी बि का बि गली। वठ रस्तो तू सही विंद मुक़दर बिठही। अली अली कर तू मिठा गम सब वींद लही विंद मुक़दर बिठही। अली अली कर तू मिठा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।